अवाजी समातुन ताई रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। सिंध जे नाले वारे सहाफ़ी सिंध यूनिवर्सिटी में सहाफ़त जे शोबे जी बुनियाद रखंदड़ सिंध ॻोठ सुधार संघ जे बानी चेयरमैन डॉक्टर खान मोहम्मद पामर जे सहाफ़ती ऐं समाजी ख़िदमतुनि ते 77वीं सालियानी सार ते कराची प्रेस क्लब में तक़रीब मुनक़द कई वई। संदसि दोस्तनि ऐं साथियुनि ऐं गरबातियुनि भरपूर शिरकत करे भेटा पेश कई। मुक़रर चयो त डॉक्टर खान मोहम्मद पामर सिंधी समाज जो आइडियल किरदार हो। हुन नई सिंध अॾण जो ख़्वाबु ॾिठो जंहिंजी साबिया लाइ सदाईं हलचल में रहियो। हुन सहाफ़त जी अहमियत खे नज़र रखंदे सिंध यूनिवर्सिटी जामशोर में मास कम्युनिकेशन नाले सां इदारो जोड़ियो, जिते अॼु हज़ारे नौजवान सहाफ़त जी डिग्री हासिल करे सुठनि इदारनि में कमु कनि था। डॉक्टर खान मोहम्मद पामर सिंध ग्रेजुएट्स एसोसिएशन खे शहरनि मां कढे ॻोठ में खणी आयो, हिकु मिसाली किरदारु अदा कयो, पर अॼु जी निस्बत ॻोठनि जी बदतर हालत बणियल आहे। असांखे पंहिंजे शहरनि ऐं ॻोठनि जी मालिकी करणी पवंदी। सुतड़ी पई असी ऐसे जो पलंग ते बलोड़े मुझा कान है सुतड़ी पई असी से जो पलंग ते मुखे ॾियड़ा व्यत छॾे अदाड़े मुखे ॾियड़ा व्यत छॾे अदाड़े आऊं बंद पछाड़ आहियां मियां मुखे डूंगर दुख न दे। हलो मियां चढ़ी त जबल हो चोट ते मियां भलोड़े मुझा कान है चढ़ी त जबल चोट ते पई साथियुनि खे त सॾे अदाड़े पई साथियुनि खे त सॾे अदाड़े आऊं पंध पछाड़ आहियां मियां मुखे डूंगर दुख न दे अदाड़े। लेखक प्रोफेसर एजाज कुरैशी साहब खे गुज़ारिश आहे सभिनी खां पहिरियों त हू कुझु साईं जन खे जी भेटा पेश कनि, छाकाणि त खान मोहम्मद पामर ऐं मां नंढे हूंदे खां बख़्तियारपुर मुंहिंजो ॻोठ ऐं आराज़ी हिकु मेल जे फ़र्क़ ते रहियो आहे सभु, ऐं असां उतां ॿारनि जी बारी ठाहीसूं ऐं उन हिकिड़ी भॻल बस में ॻोठ बूबक खां वठी सेवण ताईं सफ़र कंदासीं हफ़्तेवार। इहो ज़मानो थो ॿुधायो 55 साल पुराणो, 56 साल त तमामु मतिलबु हिकिड़ी लोरी लॻल हुई असांखे इहा खान मोहम्मद खे। अॼु सिगा आहे, अदी महताब वेठी आहे, डॉक्टर फतेह साहब वेठो आहे, सभु माण्हू ऐं हिते हेठि असांजा सभु जेके दोस्त आहिनि तमामु वली मोहम्मद वारा, चनो साहब, साईं, त उन ज़माने खां खान मोहम्मद पामर असां गॾु ॻोठ बि साॻियो ऐं मिट माइट हिक ॿिए जा उन्हनि ॻोठनि में रहंदड़। वरी उन खां पोइ खान मोहम्मद सां पढ़ाई वरी यूनिवर्सिटी में पढ़ाई, वरी यूनिवर्सिटी में नौकरी गॾु, माना इहो मुसलसिल हिकिड़ो जेको आहे सो किसो हलंदो रहियो ऐं पोइ उन में रहियासीं। खान मोहम्मद खे हिन धरतीअ जी लोरी लॻल हुई। लोरी चइजे त जीअं धरती खां सवाइ ॼण त असां कुझु न आहियूं। हू चाहे पियो त पंहिंजी हीअ जेका सिंध आहे या असांजा ॻोठ आहिनि उहे तरक़ी कनि, आबाद थियनि। हाणे असां ॿ दोस्त हिते सलाहुद्दीन पंवर वेठो आहे, जेको बि असां गॾु हो उहो बि असांजे फुल्जीअ जो आहे, ऐं तमामु नासिर पंवर वेठो आहे, साईं यूनुस महर साहब वेठो आहे। त इन क़िस्म सां जेके शयूं हुयूं उहे तमामु असां घणे वक़्त खां गॾु गुज़ारियो। ऐं पोइ मां मुख़्तसर थो ॻाल्हि ॿुधायां, पोइ खान मोहम्मद साहब वरी यूनिवर्सिटीअ में लॻो, शेख हयात साहब यूनिवर्सिटीअ में प्रोफेसर थियो, PhD कयईं, माशाअल्लाह तमामु सुठो
कमु कयईं। सिगा में तमामु तेज़ीअ सां अॻियां वधो। अॼु सिगा जो सरवाण हींअर मौजूदु कोन्हे, पर उहो बि शायदि ॾे हा त असां केतिरो गॾियल तौर ते कमु कयो। बहरहाल वरी असांजो सिगा जो अॼोको सरवाण जाफ़री साहिबु हिते वेठो आहे। ऐं पोइ ख़ान मोहम्मद पंवर ॻोठ सुधार संगत ठाही ऐं पोइ मुसलसिल जेको आहे सो पंहिंजो कमु कंदो रहियो, लिखंदो रहियो। हुन माण्हू खे पंहिंजे जी मौत में चयो धरतीअ सां जेका मोहबत हुई उन जो अंदाज़ो तव्हां मां शायदि केरु करे या न केरु करे सघे। ज़ाहिर अॼु हिन जे करे ई सभु दोस्त ते वेठा आहिनि, पर मूं हुनखे मुसलसिल 50 साल ॾिठो, गॾु रहियो। माना उहा हिकिड़ी ॻाल्हि आहे मुंहिंजे अखियुनि अॻियां शायदि ई आहे त हुन माण्हू केतिरो कमु कयो। ॿी शायदि सलाहुद्दीन पंवर ॾेई सघे थो। ऐं पहिरीं जेका मुलाक़ात थी उहा ख़ान मोहम्मद सां ईअं थी त हिकिड़ी जीअं मूंखे ॿुधाए त भॻल बस में दादू खां आराज़ीअ वेंदे हलंदे हलंदे वाक़फ़ थी। ऐं उते हुतां जो पोइ ॿारनि जी बारी इबरत अख़बार निकिरंदी, इबरत तमामु अॼु निकिरे पई, पर इबरत में ॿारनि जी बारीअ में असांजा कालम छपा हुआ। उन ज़रिए जेको आहे पर बसि मुख़्तसर चवां थो त काफ़ी संगत वेठी आहे, सुठा सुठा माण्हू वेठा आहिनि, उहे ॻाल्हाईंदा, पर जेका हुनखे हिन धरतीअ सां लोरी लॻल हुई उहा तमामु वॾी हुई। सिगा ठाहियईं सिंध यूनिवर्सिटीअ में शेख हयात खे मजबूर करे जर्नलिज़म जो डिपार्टमेंट खोलायईं ऐं उन में सिंधी शागिर्दनि साहिफ़नि खे शेख अज़ीज़ साहब उनखे वठी आयो। उन्हनि सभिनी खे जर्नलिज़म में MA कराई त अहिड़े नमूने सां उहो पंहिंजो क़दम वधाईंदो रहियो। बदकिस्मती आहे, हयाती त अलाह ताला ॾिए थो, उहा ॿी ॻाल्हि आहे, पर हुनजे बावजूद बि हुन पंहिंजो तमामु घणो कमु कयो। बहरहाल मां थोराए थो वियां संदसि धीउ जो, अदीअ जो, नसीम जो, सभिनि जो जेके हिते अची गॾु थिया आहिनि। ऐं जंहिं नमूने हुनखे यादि ऐं सम्झ में अञा हुनखे वधीक यादि करणु घुरिजे, अञा हुनखे वधीक लिखणु घुरिजे, असांखे अञा हुनखे वधीक किताब कढणु घुरिजनि, या जेके हुन कमु कया आहिनि। ॻोठ सुधार संगत वञी ठाही, उहा अञा ताईं मौजूदु आहिनि। त इन्हनि शयुनि ते जॾहिं कमु कबो त कमु इन करे था चऊं त जेको सिंध जो ईंदड़ नसुल आहे, जेको नौजवान आहे, उनखे ख़बर पई त असां पास्ट में माज़ीअ में कहिड़ा कहिड़ा माण्हू पैदा कया, कहिड़ा असां माण्हू छॾिया, उन्हनि असांजे लाइ कहिड़ी राह छॾी आहे जेको असां अमल कयूं। तव्हांजी वॾी महिरबानी। साहब जे समाज तो साईं सिगा जो दोस्त आहे प्रोफेसर ख़ालिद हुसैन चन्ना साहब, वाइस चेयरमैन भी आहे। साईं जन खे गुज़ारिश आहे डॉक्टर ख़ान मोहम्मद पंवर साहब जी ज़िंदगी ते रोशनी विझाए। ख़ान मोहम्मद पंवर साहब खे असांजे हिननि हाणे मेड़ाकनि जी ज़रूरत कोन्हे, असांखे ज़रूरत आहे त असां वेही करे पंहिंजो पाण खे उत्साह ॾियूं। ऐं हिन प्रोग्राम जो हिकिड़ो वाहिद मक़सदु इहो बि थी सघे थो त हुन जी ज़िंदगीअ मां असां कहिड़ा कहिड़ा सबक़ वरिता आहिनि जो असां पंहिंजे हिन ज़िंदगी खे सफ़न करे सघूं। बजाए जो हुनजी सॼी तारीख़ बयानु कजे, सिंध ग्रेजुएट्स एसोसिएशन जी जेकी शुरूआती तारीख़ आहे, हुनजा मरकज़ी फाइल्स जेकी मूं खोलिया पढ़िया, या ताज़ो मुंहिंजो अख़बारनि में मज़मून बि आयो आहे, त उनजी हर हिकु शुरूआती कमेटी में ख़ान मोहम्मद पंवर साहब 72 खां वठी 73 खां वठी बुनियादु विझंदड़ खां वठी कीअं रहियो आहे। पर उन सॼी सिलसिले में जेके बि असांजा 78 में जेको लतीफ़ जो साल करे मल्हाइजो, 79 में ॿारनि जो साल करे मल्हाइजो, 80 में सिहत जो साल, इन सभिनी में उहो कमेटीज़ में एक्टिव रहियो आहे। उन खां पोइ सिंधी साहत जो साल, वरी पोइ ॻोठ सुधार संगत जो 82 83, उन खां पोइ जो जेको बैन जेको सिगा ते पवे थो उनजो दौरु, उहे सभु डॉक्यूमेंट्स, उहे सभु लिख पढ़, उहे पन्ना साईं जा पंहिंजा हथ अखर हिते मौजूदु आहिनि फाइलनि में। गुज़िरियल केतिरनि ॾींहंनि खां वठी उहे डॉक्यूमेंट्स मूं पढ़िया, जो मूंखां हिकिड़ो सुवालु कयो त बुनियादी तौर ते ख़ान मोहम्मद पंवर साहब कहिड़ी ब्रांच सां तालुक़ु रखे थो। साईं हिते लाल मोहन पंवर साहब वेठो हूंदो, पोइ साईं त हैदराबाद शाख जो जनरल सेक्रेटरी बि रहियो, इंफॉर्मेशन सेक्रेटरी मरकज़ में रहियो, मरकज़ी जेके बि कमेटियूं रहियूं, पब्लिकेशन बोर्ड जो सेक्रेटरी रहियो, सिहत कमेटी शुरूआती में ठही उनजो सेक्रेटरी रहियो। जॾहिं का बि शाख न हुई
उन इजलास में जेको ॿियो नंबर इजलास असांजो थिए थो 73 में 18 नवंबर में, उन में कारोबारी कमेटी जो साईं खान मोहम्मद पंवर मेंबर आहे। 73 में जॾहिं सिगा जी का बि शाख अञा वजूद में न आई, 75 76 खां पोइ इहे शाखूं वजूद में थियूं अचनि, पर उन खां अॻु में बि साईं जो उहो रोल रहियो आहे। 74 में जेको असांजो इजलास थो थिए, उन में डॉक्टर मोहम्मद सुलेमान शेख साहब ॿियनि जिन माण्हुनि जा नाला खया आहिनि, उन में खान मोहम्मद साहब जो बि नालो आहे। उहो किताबनि में छपियल आहे, सिगा सिक समुंड जो पेज नंबर 9। अहिड़े नमूने सां सिगा सोहाई में जेके शुरूआती इजलास आहिनि, उन में साईं जो जेको रोल रहियो, वॾो इंस्ट्रूमेंटल रोल रहियो। सो कोर्ट सुधार वारा जेके 2 साल हुया, उन में असांखे ॿिया त फाइल मिलनि था, खोड़नि माण्हुनि जूं इस्तीफ़ाऊं बि उन दौर में मिलनि थियूं। सिगा ते जेको दौर ॾहका वारो हुयो, पर उन दौर में असांखे इहो बि मिसाल मिले थो त खान मोहम्मद साहब पंहिंजी पघार जी मोकलूं, पघार कटराए करे सिंध यूनिवर्सिटी मां 15 ॾींहंनि जूं मोकलूं वठी करे ॻोठ सुधार जे निस्बत सां सिगा जूं शाखूं विज़िट कयूं ऐं पंहिंजी पघार उहा कटराई सिंध यूनिवर्सिटी मां, ऐं 15 ॾींहं जूं उहे पघारूं वठी करे उहे सिंध जे शाखुनि में वियो। कश्मीर फुल खां वठी जेके बि उहे ॾुखा इलाइक़ा हुया, उन्हनि में खिपरो ताईं, थर जो ही पासो, उन्हनि ताईं झर जंग वियो। उहो कीअं वियो, इहो कमाल आहे। बहरहाल उन जी ज़िंदगी मां 2 टे शयूं असीं सम्झी सघूं था त जीअं चौकीदार राति जो जाॻंदो आहे त ज़ाहिर आहे असां त सुम्हियल हूंदा आहियूं, पर हू चवंदो आहे जाॻते रहना भैया। त ही सभु जेके प्रोग्राम आहिनि, असल में असां जेके समाजी वर्कर, इल्मी अदबी सहाफ़ी माण्हू आहियूं, असीं पाण खे जॻायूं था। उन जी ज़िंदगीअ मां असां छा सिखियो आहे? नंबर 1, इंतिहा दर्जे जी सादगी। का डिमांड कोन फील्ड में वञणु, राति किथे पई, ॾींहुं किथे पियो, मंझंदि किथे पई, किथे मानी मिली, किथे मानी न मिली, ऐं हिकिड़ो इश्क, हिकिड़ो इंतिहा दर्जे जी मोहबत सिंधी माण्हुनि सां जेका आहे, उन में हू इन जे करे इहो बैत पढ़े त पूरब मारियास कंहिं दर दाहिणी। असांजो पंहिंजो ज़ाती इश्क आहे जेको असांखे कमु करे थो। असां कंहिं बि माण्हूअ ते, सिंधी क़ौम ते, सिंधी माण्हुनि ते कंहिं ते को थोरो खान मोहम्मद साहब पंहिंजे इश्क में जेको कयो सो कयो। हाणे असांजो वारो आहे। इहे जेके असां चऊं था त असांजो वास्तो न आहे, इहे जेके असां ड्राइंग रूमनि में लिखी वेठा आहियूं, सॼो ॾींहुं सोशल मीडिया मोबाइल खां मुंहुं नथा कढूं, उन्हनि जे लाइ खान मोहम्मद अॼोके प्रोग्राम में असां इहो सिखूं त इररिलेवेंस न थियूं। इहे जेको लातालगी ॾेखारी आहे, असां जेको इनफरादी ज़िंदगी में चऊं था त असांखे अयाशियूं खपनि, इहे शइ खपनि, ही माण्हू जेकॾहिं हिनखे ट्रिब्यूट असां ॾियणु चाहियूं था त अचो त पंहिंजनि माण्हुनि मंझि मुआज़। सो इहो जेकी आहे माड़ियुनि में न मुआज़। सो इहो ई आहे खान मोहम्मद जो फ़लसफ़ो, अचो त पंहिंजनि माण्हुनि सां गॾु बीहूं, झर जंग वञूं, उन सां ख़िदमत कयूं। नंबर 2, गिला गिबत न, ॾोरापा न। तव्हां भले साईं वारा वेठा आहिनि, एजाज़ साहब वारा, वलीमन साहब वारा, त ही हुन ते अलाए केतिरी तनक़ीद थी, इंतिहा दर्जे जी तनक़ीद थी। पंहिंजे दौर में कमेटियूं ठहियूं, इंक्वायरीज़ थियूं, पर साफ़ सुथरो माण्हू जीअं पाणी पंहिंजा रस्ता पाण ठाहींदो आहे, त खान मोहम्मद साहब पंहिंजी उन इश्क में, पंहिंजी उन शइ में पंहिंजा रस्ता पाण ठाहिया। इल्मी अदबी सहाफ़ती समाजी जो अॼु असां सभु परे परे खां दोस्त हिते असां जेके कही आया आहियूं, त हुन माण्हू मोट न ॾिनी। किथे बि तव्हां लिख पढ़ हुनजो को बि अहिड़ो ख़त न हूंदो कंहिं माण्हू जे ख़िलाफ़ को हुनजो लिखियलु हुजे, को बयान हुजे, का स्टेटमेंट हुजे, नेवर। रिटर्न न कंदो, हू पंहिंजे कम में मस्त हो। ऐं वक़्तु जेको आहे उहो हुनखे ख़ुदि पाण उन कम मां जवाब मिलंदा हुया। अचो त असां बि इहो सिखूं, जेके असांजे जुंडा पट कयूं वेठा आहियूं, अलाए छा छा रोज़ नवां फेसबुक ते क़ौम जा ड्रामा था थियनि पिया। सिंधी क़ौम जो जेको शनाख़्त आहे, अचो त हिक ॿिए खे बर्दाश्त करणु सिखूं। ऐं खान मोहम्मद पंवर साहब उहो दरिया दिलि हुयो जंहिंमें एॾी बर्दाश्त हुई। उन पंहिंजो जेको बि ज़िंदगी जो वक़्तु हुयो, बचनि खे, घर खे घटि ऐं झर झंग में नियाणियूं पढ़ायो, ॿार पढ़ायो, जिते वञे हुनजो दर्स इहो हलंदो हुयो। अदी नसीम जे इंटरव्यू में त धाड़ेलनि सां बि वञी मिलियो त तव्हां त थियो, पर हाणे घटि में घटि पंहिंजा ॿार त पढ़ायो। सो इहा जेका आहे खान मोहम्मद जी क्रेडिबिलिटी आहे, इहो किरदार जो आला ज़र्फ़ आहे, जेके असां सिखणु चाहियूं त इहो सिखूं। वक़्त जी पाबंदी जेका खान मोहम्मद साहब जे हर डॉक्यूमेंट में मिले, इंतिहा दर्जे जो बेल्ट इन मामले में सख़्तु, नियाणियुनि जी तालीम जे लाइ तमामु घणो अॻु भरो, तनक़ीद जो जवाबु न ॾींदो, कम जे ज़रिए ॾींदो, उहा कमु जेको असांखे करिणो आहे। त खान मोहम्मद पंवर साहब असांजे लाइ हिकिड़ो मिसाल आहे त समाज जेकॾहिं तव्हां चाहियो था
छाकाणि त ज़िंदगीअ जो अदी मैडम मेहताब साहिबा वेठी आहे, असांजी तमामु घणी इंस्पिरेशन आहे। ज़िंदगी जो ऑपोज़िट वर्ड मौत न आहे, पर बीहजी वञणु, रुकिजी वञणु, सरेंडर करणु, हथु खणण खे मौत चइबो आहे। तंहिंजे करे ज़िंदगी जियापे जो नालो आहे। जेको माण्हू हलंदो थो हले, असां तव्हां जेकॾहिं फील्ड में हलूं था, ज़रो पुरज़ो ताने सुपने जहिड़े बि नमूने सां मुआशरे खे कंट्रीब्यूट कयूं था, असीं ज़िंदा आहियूं। अचो त हिन खान मोहन पवार साहिब जे हिन जियापे खे हिते वधायूं। इहो ई मां सम्झां थो हिन जे लाइ ट्रिब्यूट हूंदो। तव्हांजी महिरबानी। पर सभिनी खां मशहूरु आहे नासिर पवार साहिब, गुज़ारिश आहे त अचनि ऐं साईं खान मोहम्मद साहिब पवार जे साहिब जे ऐं खान मोहन साहिब जा जीअं त मुख़्तलिफ़ शोबा आहिनि ऐं हिकु हिकु शोबे ते वेही माण्हू कलाकनि जा कलाक ॻाल्हाए सघे थो। पर मुख़्तसरनि जेकॾहिं साईं जी शख़्सियत खे असां डिफाइन कयूं त मां 3 लफ़्ज़नि में कंदुसि। त पहिरियों करेज, ऐं ॿियो कॉम्पिटेंस, ऐं टियों कोऑपरेशन। करेज मतिलबु त हिमत ऐं जज़्बो, ऐं न सिर्फ़ु करेज पाण ॾेखारींदो हो, पर नौजवाननि में उन्हनि खे इनकरेज करणु ऐं उन्हनि खे हिमथाइणु। ऐं जेकॾहिं को मैट्रिक पास आहे या को नथो पढ़े त हुनखे चवंदो त स्कूल में दाख़िला वठो, ऐं जेके मैट्रिक पास आहे त हुनखे चवंदो इंटर कयो, इंटर नथा इंटर थियल अथव त BA कयो, ऐं BA कयल अथव त MA कयो, MA थियल अथव त PhD कयो। हुनजो नारो हो लिखो पढ़ो ऐं PhD कयो। इहो हुनजो नारो हो जो आख़िर ताईं असां ॿुधो। ऐं ॿियो इहो त पंहिंजो कोऑपरेशन, मतिलबु हू कॾहिं बि जीअं हिते ॻाल्हि थी त तकरारनि में कोन पियो, पंहिंजूं तवानायूं जहिड़नि में या अहिड़नि कॉन्फ्लिक्ट्स में न पियो। ऐं हुनजो हिकिड़ो मिसाल थो ॿुधायां त साईं एजाज़ साहिबु उथी हलियो वियो। सिगा हैदराबाद जी हिकिड़ी इलेक्शन थी, हुन में 2 पैनल हुआ, हिकिड़ो एजाज़ पुलिस साहिब जो, हिकिड़ो खान मोहन साहिब जो। पोइ सॼो पैनल पंहिंजो एजाज़ साहिब जो खटे वियो, हिकिड़ो जनरल सेक्रेटरी पोइ खान मोहन साहिब जो खटे वियो। पोइ जनरल सेक्रेटरी चयो आहे हिन में डॉक्यूमेंट में उहो शफ़ी चाढ़ियो त हुन चयो जॾहिं असां इलेक्शन मां खटी, बाक़ी सॼो पैनल एजाज़ साहिब जो अची वियो। पोइ मां खान मोहन साहिब खे ॾिस त हाणे तव्हां मूंखे गाइड कयो त छा करिणो आहे। त हुन चयो गाइडेंस चाहिए। हाणे बसि ॻाल्हि ख़तमु थी वई, हाणे इलेक्शन थी वई, हाणे पाण कमु करिणो आहे। सिगा पंहिंजी तनज़ीम आहे, हू दोस्त आया ऐं असां आहियूं, ॻाल्हि साॻी आहे। त इहो त हुनजो जीअं हू चयो त कोऑपरेशन, तकरार न कोऑपरेशन। ऐं ॿियो इहो त हू जेको नवां जेके ट्रेंड में अथई त शेख अब्दुल मजीद सिंधी जी ज़िंदगीअ में हुन ते इदारो ठाहीं। जॾहिं पाण कराची यूनिवर्सिटी में पढ़ंदा हुआ, सिंध यूनिवर्सिटी में हिकिड़े ॾींहुं जॾहिं न पर 2 कलाकनि लाइ PRO थियो, पीर मदर साहिब जॾहिं छॾी पिए त साईं ग़ुलाम मुस्तफ़ा शाह खे चई त PRO हाणे हिन खे था कयूं। ऐं पोइ हुते कंहिं मसइले जे करे उहो शाह साहिबु वापसि कयो ऐं हुनखे चई त तव्हां कराची यूनिवर्सिटी में MA जर्नलिज़म में कयो। त उते कराची यूनिवर्सिटीअ में ई साईं जो शेख साहिब सां ऐं हुनजी अकेडमी ठाहिणु, हुनजा किताब छपाइणु, ऐं शेख अब्दुल मजीद सिंधी अॼु कंहिंखे यादि कोन्हे। आख़िरी ॾींहंनि में हाणे खान मोहन साहिब जी मेमोरी डिस्टर्ब हुई, पर 2 डेटूं जो सदाईं यादि हूंदियूं। हिकिड़ी शेख साहिब जो जनमु ऐं ॿी वफ़ात। पोइ असां हर साल पंहिंजो मकलीअ ते वेंदा हुआसीं हुनजी वरसी मल्हाइणु। त अॼु शेख साहिबु असांखां विसरी वियो आहे, जीअं खान मोहन साहिबु असांखां विसरी वियो आहे। त शेख साहिब खे ॿियो इहो त हिन खां पोइ वरी शेख साहिब जो जेका तदफ़ीन वग़ैरह हुई उहा खान मोहन साहिबु हुन में अॻियां हो। त पीर हिसामुद्दीन राशदी साहिबु वरी खान मोहन साहिब जा कालम ईंदा, मशहूरु वीचार कालम, हफ़्ते बाद ॾाढो पॉपुलर कालम हो। त पीर साहिबु खान मोहन साहिबु ख़त लिखियो त मां हर हफ़्ते इबरत इक़बाल नथो घुराए सघां, सिर्फ़ु तव्हां वारे जेको ॾींहुं आहे हुन ते पंहिंजो इबरत घुरायां थो। ऐं इबरत इक़बाल इन करे नथो घुरायां छाकाणि त हुन में घरां भॼी वियल ज़ाइफ़नि जा जेके ज़ाइफ़ा हुअनि उन्हनि जा इश्तिहार पढ़ंदा हुआ। पर तुंहिंजे कालम जे करे मां मजबूर आहियां, इबरत इक़बाल मां पढ़ा थो। पर उन में हिकिड़ो हुनखे वसियत की खान मोहन साहिब हुन ख़त जे ज़रिए, उहो ख़त छपियल आहे मदद सिंधी साहिब जेके किताब पीर साहिब जे ख़तनि जो तदरीक ॾिनो आहे। त उन में कीअं त मूंखे तव्हां हुनजी तदफ़ीन जेको आहे सो मकलीअ में कजो। हालांकि साईं हुसैन शाह राजदी ॿिया हुनजी फैमिली वारा मौजूदु हुआ, पर इहो पीर साहिबु खान मोहन साहिब ते ज़िम्मेवारी रखी त तव्हां मुंहिंजी तदफ़ीन इंश्योर कजो त उते थिए। ऐं ॿियो तव्हांखे यादि हूंदो त डॉक्टर एनमरी शिबिल हिकिड़ी वॾी जर्मन स्कॉलर हुई, हुनजे ज़िंदगी में हुनजे नाले ते हैदराबाद में डॉक्टर एनमरी शिबिल इंस्टीट्यूट, जंहिंमें पाकिस्तान जो अमेरिकन कल्चर सेंटर हो, हुनजे तर्ज़ ते अंग्रेज़ी जा ॿियनि मुख़्तलिफ़ ॿोलियुनि जा क्लासिस शुरू थिया। ऐं उहे क्लासिस शुरू कई थिया ट्रेनिंग कॉलेज में, जेको हिकिड़ो सरकारी इदारो हो। ऐं हीअ जेको अॼुकल्ह असां ॻाल्हि कयूं न पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप, त
पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप जो हिकिड़ो यूनिक मॉडल हो त मज़हर सिद्दीकी साहब सेक्रेटरी एजुकेशन हुआ, उनखे चई त ही पंहिंजो असांखे ट्रेनिंग कॉलेज जा हिकिड़ा कमरा जो 2 असां इवनिंग में क्लास हलाईंदासीं। त इहो डॉक्टर एनिमेशन इंस्टीट्यूट उते क़ाइमु थियो ऐं अमेरिकन सेंटर खां बि अॻिते वधियो। उते कई नौजवान अंग्रेज़ी जर्मन ॿियूं ॿोलियूं सिखण आया, जेके अॻिते हली पोइ काफ़ी ब्यूरोक्रेट थिया, सेक्रेटरी थिया। ऐं जेके हिते ॻाल्हि थी सिगा जी, त सिगा जी पंहिंजो जेका जॾहिं पाबंदी पई उन खां पोइ साईं सिगा जी ऑफिस जेका डिस्ट्रिक्ट काउंसिल शॉपिंग सेंटर में उहा बंदि न कई। उन बंदि कीअं कोन कई, उन में छा कई जो सिंध ग्रेजुएट्स कोऑपरेटिव हाउसिंग सोसाइटी जे नाले सां अलॻि तंज़ीम रजिस्टर कराई। न जॾहिं हू वियसि जिन पाबंदी विधी त आहे त सिगा ते पाबंदी आहे, तव्हां ऑफिस कीअं कोन वेठा, जी उहा ॿी तंज़ीम आहे, हीअ ॿी तंज़ीम आहे। ऐं पोइ उहा 60 एकड़ ज़मीन सिगा जी कोऑपरेटिव सोसाइटी जी उहा इंश्योर कई। उहा गुलशन शहबाज में पहिरीं कंहिं ॿिए हंधि हुई ज़मीन, पर उते उन्हनि मुतफ़िक़ न थिया दोस्त। उहा मुंहिंजे ख़्याल में सिटीज़न कॉलोनी वारी ज़मीन हुई जिते पहिरीं सिगा जी हाउसिंग सोसाइटी ठाहिणी हुई। त उन खां पोइ उहा पंहिंजी ऑफिस बरक़रार रखियईं ऐं उते CSS जा कोचिंग क्लास शुरू कराई ऐं मुफ़्त जेके अॼुकल्ह वॾा हैदराबाद जा मशहूरु डॉक्टर आहिनि उन्हनि खे ॻोठनि में वठी वियो, मुफ़्त कैंपूं ऐं मेडिकल असांजो पंहिंजो कैंप्स लॻाई, चाहे सेवाण में कैंप लॻंदी हर साल, उन हवाले सां असां कमु कयो। ॻाल्हि इहा आहे त लाइफ एक्सपेक्टेंसी जेका आहे पाकिस्तान में एवरेज मुंहिंजे ख़्याल में 68 ईयर्स आहे ऐं खान मोहन साहब जी एज हुई 50 ईयर्स ऐं उन में 10 साल बीमारी खे भोगी ऐं टोटल कमु सम्झा मां सम्झा थो 20-25 साल के। उन में जेको हिननि खे जेका वॾी जेका हिनखे मोटिवेशन चऊं त हिननि जेके पंहिंजा बुज़ुर्ग हुआ, जंहिंमें साईं GM सिंध हुजे, पीर सामूं राजदी हुजे, वेस करीम ज़ामाणी हुजे, इन्हनि सां हिन जी जेका इंस्पिरेशन ऐं वेझड़ाई रही ऐं उन्हनि मां हिन घणो सिखियो ऐं उन्हनि ते ई हुन अमल कयो जेको ॻोठ सुधार तहरीक हिकिड़ी थी, जंहिंमें ख़ासि करे हुन जी जेका पॉलिसी हुई त पंहिंजो बाबा इंक्लूसिव पॉलिसी हुजे, उन में सभई जेके बि ब्यूरोक्रेट बि सभई उन्हनि खां पंहिंजो सहकार वठंदा हुआ। मूंखे यादि आहे 1986 में जॾहिं अञा एनवायरमेंट जो असां वटि को कंसेप्ट कोन हो ऐं मैडम मेहताब एनवायरमेंट डिपार्टमेंट जी सिंध में पायोनियर रही आहे। 1986 में बंशर ढंढ ते पहिरियों सेमिनार खान मोहन साहब कयो ऐं उन में डॉक्टर SM कुरैशी जेको उतां जो हो बुबकन जो हो उनखे वठी हलियो, उस्ताद बुखारी, ताज सहराई, वॾा स्कॉलर। मां चवंदो त मंशर ते हिन खां पोइ अहिड़ो सेमिनार कॾहिं कोन थियो। ऐं ॿियो जॾहिं बि को सेमिनार थींदो या इवेंट थींदो त पोइ असांखे हिकिड़ो ख़त ॾींदो हो मैडम मेहताब जे लाइ त सिंधराजी में वञो ऐं उन्हनि खे चयो त इहे सिंधराजी वारा रिकॉर्डिंग ज़रूरु कर, हिननि इवेंट्स जी डॉक्यूमेंटेशन कनि, छाकाणि उहो डॉक्यूमेंटेशन में बिलीव कंदो हो। त इहो बि असांजी ड्यूटी हूंदी त असां मैडम ते वेंदा हुआसीं ऐं काफ़ी उहो डॉक्यूमेंटेशन मां सिंधराजी में मौजूदु हूंदी। अॼु पंहिंजी ख़ुशी जी ॻाल्हि आहे त मनी साहब असांजे मौजूदु आहिनि, जेको जर्नलिज़म डिपार्टमेंट खुलियो हुओ हाणे माशाल्लाह इंस्टीट्यूट जो दर्जो इख़्तियार करे वियो आहे। ऐं जेको माण्हू वण हणंदो आहे, जेको ॿूटो हणंदो आहे, ज़रूरी न आहे त उहो उन छांव में वेहे। अॼु उन वण मां इहो हिकिड़ो सदका जारिया आहे, जेतिरा शागिर्द पैदा थींदा रहंदा उहो सम्झो खान मोहन साहब जो कंट्रीब्यूशन आहे। साईं ज़ुल्फ़कार साहब उहो हुते हली चेयरमैन थियो हिन डिपार्टमेंट जो, जॾहिं असां एनिमेशन इंस्टीट्यूट में गॾु अंग्रेजी सिखंदा हुआसीं साईं कलंदर शाह वटां। त अहिड़ा कई दोस्त असां जेके हलिया त हुन इहो ई जेको हुनजो हो मक़सदु त नौजवाननि खे हिमथायो ऐं बग़ैर कंहिं लालच जे, बग़ैर कंहिं हुनजे, ऐं ख़ासि करे जेको हुनजो ॿियो हिकिड़ो वॾो कंट्रीब्यूशन इहो त हुनजी शहरनि ऐं बहिराड़ियुनि जे विच में जेको वरी पुल जो किरदारु अदा कयईं। मीर ख़लील रहमान हुजे, हकीम सईद हुजे, जावेद जब्बार हुजे, जंग अख़बार में हुन सिंध जे हवाले सां हिकिड़ो मेहराण पेज शुरू करायो, मेहराण रंग जे नाले सां, जंहिंमें ख़ालिद अतर साहब हुनजो इंचार्ज थियो ऐं उन में जेके बि सिंध जे माण्हुनि जा इंटरव्यू छपिया उहो किताब पाण छपिरायो। उन किताब जो नालो आहे ज़िंदा लोग ऐं उहो छपियो शेख अब्दुल मजीद सिंधी अकेडमी पारां। उर्दूअ ते बि कमु न कंदो, ईअं न आहे त रुॻो सिंध ते या सिंधी माण्हुनि ते, पर उर्दूअ जी ऐं सिंध जे विच में हिकिड़ो जीअं मुझो त राब्ते जो कमु कंदो, पुल जो कमु कंदो। त इहो ज़िंदा लोग किताब मां सम्झां थो वॾो वॾो दस्तावेज़ आहे जंहिंमें सिंध जे अलाए केतिरनि माण्हुनि जा इंटरव्यू आहिनि, खाका आहिनि। अहिड़ी खोड़ शयूं आहिनि, पर असांजी नाइली आहे, असांजी बदकिस्मती आहे जो असां हुनजो जेको मिशन आहे हुनखे अॻिते न करे सघिया आहियूं। उहो पंहिंजा सभु किताब पाण छपाए वियो, असां हुनजो हिकिड़ो किताब कोन छपायो आहे। इहो असां एतिराफ़ था कयूं। जीअं वली मोहम्मद रोशन साहब पोइ दफ़े हिकिड़ो एतिराफ़ कयो त खान मोहन साहब जॾहिं सिगा ते पाबंदी पई, सलेमान शेख साहब हिकिड़ो ख़त लिखी, उहो ख़त मूं वटि मौजूदु आहे। हुन में लिखी त सिगा ते पाबंदी पई आहे, मां सिगा ते इस्तीफ़ा कोन ॾींदुसि, नौकरीअ तां इस्तीफ़ा ॾियां।
त ही ऐं साईं वलीवन सां ॿुधायो त असां सिगा में हिकिड़ी आइनी तरमीम कई ऐं उहा सिर्फ़ु हिन शख़्स जे लाइ कईसीं त हिनखे कीअं अॻिते वधण खां रोकियो। त इहे जेके सभु तव्हां हिते दोस्त वेठा आहियो, इहे बि हिकिड़ा तारीख़ जा कड़ा सच आहिनि। तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी, छो जो पर्ची मैडम महताब अकबर राशिदी की गुजारिश है त उहे बि मथे अचनि पवन साहब खे ॻाल्हाइनि। वरी बि अल्लाह जो शुक्र आहे जेकॾहिं आसे पासे असां ॾिसूं त वञण वारे जी जेकॾहिं पंहिंजी औलाद कोशिश न करे त उन्हनि खे शायदि माशूर यादि थी निसामुद्दीन राशिदी हुजे, डॉक्टर नबी बख्श बलोच हुजे, अनवर पीरज़ादो हुजे, सभिनी जी औलाद मिट माइट चवनि त फंक्शन थींदो, न त को इदारो उनजे तरफ़ां फंक्शन करण लाइ तयारु थींदो। जाचो पंहिंजो पाण खे त असां केतिरा क़दुरदान आहियूं पंहिंजे लाइ, कंहिंसां था ॻाल्हायूं, छाजे लाइ था ॻाल्हायूं। ये जेके माण्हू आहिनि उहे असांजी तारीफ़ जा मोहताज कोन्हनि, तारीख़ में पंहिंजो पाण खे जीअरो करे था वञनि। असांजो कहिड़ो थोरो आहे उन्हनि में। अजीब ॻाल्हि आहे, हिते तव्हांखे मुंहिंजा दोस्त अहबाब ॿुधाईंदा त उन कीअं कमु कयो। असां जहिड़ा माण्हू नंढनि नंढनि घरनि मां आया आहियूं, के वॾेरनि जा जागीरदारनि जी औलाद कोन हुयासीं, पर असां हर कंहिं पंहिंजी महिनतुनि सां, वॾनि जी दुआउनि सां ऐं तरबियत जे करे पंहिंजो पंहिंजो किरदारु अदा कयो। सुभाणे सां हलिया वेंदासीं, ॿारनि यादि कयो तॾहिं बि महिरबानी, कंहिं न बि कयो त कंहिंखे हुई कोई न चवंदो त छो नथा यादि कयो। हर को माण्हू पंहिंजो कमु करे हलियो वेंदो। हिकिड़ो तमामु गैर मामूली किरदारु, इन करे गैर मामूली त जंहिंजे अॼु पहिरीं कोई मिसाल न हुजे ऐं उन खां पोइ बि मिसाल कोन्हनि, अॻ में बि मिसाल न हुजे, पोइ बि मिसाल न हुजे, पंहिंजो कमु करे वियो। जेकॾहिं उनखे इहो थो चइजे तूं बानी हुयो मास कम्युनिकेशन डिपार्टमेंट जो, या जेको डिपार्टमेंट थियो सिंध यूनिवर्सिटी में, त पहिरियों माण्हू हुयो। I really don't know whether he had the degree in mass communication or not. I'm not sure. पर उते वेही इहो डिपार्टमेंट काइम करे नौजवाननि खे उनजे तरफ़ राग़िब करणु ऐं उन में इहो ॿुधाइणु त इंफॉर्मेशन या मास कम्युनिकेशन का शइ थींदी आहे जेका हुन मुस्तक़बिल में पे ॾिठो त कहिड़ी शइ जी अहमियत केतिरी आहे। ॾींहुं राति करे कमु कयईं। मूंखे यादि थो पए त अदा अज़ीज़ शेख तॾहिं इबरत अख़बार में हूंदो ऐं तमामु वॾो सहाफ़ी गुज़रियो आहे। उन्हनि माण्हुनि खे सॾाए ऐं उते लेक्चर ॾियारींदो। अदा अज़ीज़ शेख उते बाक़ाइदा पढ़ाईंदो मास कम्युनिकेशन, किताब बि लिखिया आहिनि। हाणे अहिड़े क़िस्म जा कम ऐं पंहिंजे आउट ऑफ पंहिंजे हद खां निकिरी करे माण्हुनि खे ओॾे आणणु, राग़िब करणु। मूंखे न आहे ख़बर त हुन सिलेबस कीअं ठाहियो हूंदो, किथां ठाहियो हूंदो। हिकिड़ो नओं डिपार्टमेंट थो खुले, हुनजे लाइ तव्हांखे 10 शयूं करणियूं थी पवनि। सॼी फैकल्टी में हिकिड़ो नओं डिपार्टमेंट थो थिए। नसीब मिर्ज़ा जहिड़ा ॿार छोकिरा उतो पढ़ी आया। त चवण जो मतिलबु इहो आहे त इहे माण्हू कंहिं तारीफ़ जे लाइ कमु नथा कनि, असांजी तारीफ़ कयो, टिकनि ते खणी घुमायो। ऐं जेको तव्हां चयो पिया इहो ॻोठ सुधार संगत, उन ज़माने में बि जुनून हूंदो हुयसि, ॻोठ सुधार, ॻोठ सुधार, ॻोठ सुधार। हिकिड़े ॾींहुं मां ऐं हुन गॾिजी वेठासीं, चवंदा ॻाल्हि त ॿुध, ॻोठ त तूं सुधारे तूं, पहिरीं पंहिंजा ॿार त सुधार। छो चयो मां इहो? छो त जॾहिं तव्हां पंहिंजे हिन शयुनि खे जुनून जे हद ताईं उन्हनि जे कठ था पओ त तव्हां पंहिंजो असली कमु विसारे था छॾो। हुनजे हवाले सभु ॿार मां वेठी संभाले ऐं ॻोठ पियो सुधारे। कैन यू इमेजिन दिस? ऐं ॿुधायो त जेका हुन जी तहरीक शुरू कई उनजो क़दुरु कंहिंखे आहे? केरु थो ॻोठ सुधारे? तव्हांजा शहर तबाह लॻा पिया आहिनि।
असां कराचीअ खे ओन नथा करे सघूं। पई आहे तव्हांजे साम्हूं, खुली पई आहे, सॼो शहर तव्हांजे हवाले आहे, हुकूमत तव्हांजी आहे, छो नथा संभालियो, छो नथा वारसी कयो, छो नथा चओ त असांजो शहर आहे। रोज़ तव्हांखे ॿुधाईंदा ॿिया माण्हू ॿुधाईंदा कराची को खंडर बना दिया, कराची को ये कर दिया, तो गलत तो कोन्हे। Why don't you own this city? This is your city. रुगो शाह जा बैत पढ़ी ऐं नारेबाज़ी करे इहो चवण त सिंध असांजी आहे, सिंध ईअं कोन थी थिए। तव्हांजा ॿार तव्हां खां 50 साल अॻिते था ॾिसनि, तव्हां उन्हनि खे पिया छिकियो पंहिंजे पासे, तव्हांजा कोन्हनि। हज़रत अलीअ जो कौल आहे त तव्हां माज़ी आहियो, तव्हांजा ॿार मुस्तक़बिल। सो तव्हां निकिरो इन शइ मां त अदा खान मोहम्मद उन ज़माने में उहो कमु पे कयो जंहिंजो कंहिंजे ख़्वाबो ख़याल न हो। ॻोठ सुधारियो, उन महिल ॻोठ वधीक सुधरियल हुया जेके अॼु ॻोठ आहिनि। छा आहे तव्हांजे ॻोठनि जी हालत? केरु इहो नारो खणी हलंदो त ॻोठ सुधारियो? सिंध ग्रेजुएट्स जे हर ॻोठ में हिकिड़ी शाख आहे। कहिड़ो कारनामो अंजाम ॾिनो आहे असां? कहिड़ो ॻोठ सुधरियो आहे? हर ॻोठ जा जेके मां वई हुयसि जॾहिं चेयरपर्सन हुयसि, हिकिड़ो मां चयो त बाबा ॿियो कुझु न कयो ख़ुदा जे वास्ते, जेके तव्हांजे ॻोठनि में इन्हनि जा दुकाननि जा नाला उर्दूअ में लिखियल आहिनि, उन्हनि खे त सिंधीअ में लिखायो। वॾे वॾे पेप्सी स्पॉन्सर थी करे पई, पेप्सीअ वारनि खे कोई नथो चवे त सिंधीअ में नालो लिखो। पेप्सी स्पॉन्सर थी करे हिकिड़ो दड़को ॾियनि त पेप्सी तव्हांजे सॼे सिंध में नाला लिखी ईंदा सिंधीअ में। तव्हांजो होश ई कोन्हे। तव्हांजा जेके माइल स्टोन्स आहिनि जिते नाला लिखियल हूंदा आहिनि शहरनि जा, पहिरीं उन्हनि खे जाचियो। रेलवे जूं स्टेशनूं जाचियो, उन्हनि ते तव्हांजे सिंधी ॻोठनि जा शहरनि जा नाला कीअं लिखियल आहिनि, करेक्ट कयो। विल नॉट डू इट। असां पंहिंजे मक़बसे में आहियूं। सो उहे माण्हू जेके पंहिंजा घर विसारे, बचा विसारे, उन्हनि जे कॉस्ट ते माशरो सुधारनि था, माण्हुनि खे जोड़नि था। मूंखे ज़ाती तरह सां ख़बर आहे त हैदराबाद में PSCC तॾहिं तिलिक चाड़ीअ ते हूंदो, पाकिस्तान अमेरिकन कल्चरल सेंटर। उते हर हफ़्ते ॿिए हफ़्ते कोई न कोई हिकिड़ो प्रोग्राम हूंदो जेको खान मोहम्मद पवर कंदो ऐं गिनींदो हो असांखे, अचे ॻाल्हायो। मां चई साॾी जाम छॾंदा, न न न जीअं तव्हांखे अचिणो पवंदो। जंग वारा हुन सां गॾु हूंदा जेको तव्हां हवाला ॾिना, उन्हनि सां राब्तो रखणु, उर्दू अख़बारुनि सां, सिंधी अख़बारुनि सां, मीडिया सां, बिकॉज़ ही इज़ अ मीडिया पर्सन। हुन साबित करे ॾेखारियो त जेकॾहिं को इंसान चाहे त सभु कुझु करे सघे, ख़ाली हथनि सां करे सघे। साम्हूं कुझु न आहे, तव्हांजो रुगो नज़र हुजे मुस्तक़बिल में त सभु कुझु थी सघे। सो ख़ुशीअ जी ॻाल्हि इहा आहे त अॼु असां हुनखे यादि पिया कयूं, मुंहिंजे शाब साहिब जी ॼाणीअ खे जेका अञा भुलंदी थी वञे, जेका हिन हिकिड़े बैनर जे लाइ जे 3 कलाक असांखे इंतज़ारु करायो ऐं 10 मर्द गॾिजी बैनर न पिया हणी सघनि त हिननि खे असां काबू कीअं कयूं। हेठों माइंड वेही हुननि खे इंस्ट्रक्शन्स पे ॾिना त हीअं कयो। This is our organizational skills. What the hell we are talking about? सब असां चुप करे हथ ॿधी ॾिसूं पिया कीअं था बैनर हणा। सो इहा हिकिड़ी ॼणी अंदरि ॿाहिरि हिते हुते नज़र थी अचे त धीअ आहे, न्याणी आहे, इहा कंदी। भली तव्हां हुनखे कारियूं करे मारे छॾियो ऐं पाण खे बाग़ैरत सॾायो, जेके बेग़ैरती जी इंतिहा आहे। असां बाग़ैरत क़ौम आहियूं, न्याणियुनि खे कुहंदा आहियूं, शर्म कोन्हे।
उन माशरे में तव्हां वटि अहिड़ा किरदार पैदा था थियनि जेके पंहिंजी ज़ात खां ॿाहिरि निकिरी था ॾिसनि। असां हाणे बि हिन फंक्शन खां पोइ असां सभु विसारे छॾींदासीं, कुझु कोन कंदासीं। उन न्याणीअ उनखे यादि कयो, शुक्र अलहमदुल्ला असां सभिनी खे यादि आयो। जॾहिं बीमार हुयो आख़िरी ॾींहंनि में मां हुन सां मुसलसल राब्ते में रहंदी हुयसि। हेॾी जवानीअ में हिकिड़ो शख़्स हलियो वञे ऐं असां बेवसीअ सां हुनखे ॾिसंदा रहूं। उनजे लाइ मां फंक्शन कयो हुयो सिंध म्यूज़ियम में, तमामु शानदार फंक्शन थियो। उनजी ज़िंदगीअ में उनखे भेटा ॾियण जी कोशिशि कई। जीअं असां शमशेर उल हैदरी जे लाइ वॾो फंक्शन कयो हुयो आर्ट्स काउंसिल में, असां इहो ई करे था सघूं। पर हाणे छो त सिंध यूनिवर्सिटी जे वाइस चांसलर साहब हिते तशरीफ़ फरमा आहिनि, मां उनखे इहा रिक्वेस्ट कंदसि त जेको मास कम्युनिकेशन जो डिपार्टमेंट आहे उनजे कंहिं न कंहिं हिसे ते, कंहिं न कंहिं डिपार्टमेंट ते, कंहिं लाइब्रेरी खे तव्हां महिरबानी करे उनजो पूरो हक़ आहे हिन शइ त हुनखे अहिड़े नमूने सां यादि कयो वञे ऐं हिन स्टूडेंट्स खे ॿुधाइजे त हिन जो बानी केरु हुयो ऐं कहिड़े नमूने ही डिपार्टमेंट ठहियो। छो त हिते घड़ी घड़ी ॻाल्हि वक़्त जी थींदी, मां मुख़्तसिरी कयां, मूंखे वञिणो बि आहे। हिकिड़ी मीटिंग अटेंड करे हिते आई हुयसि पर हिते देरि थी वई, घर पहुचणो आहे, ईअं करे जल्दी तां ॻाल्हाए हली वेंदसि। पर असांजी दुआऊं हुन मिलण वारे शख़्स जे रूह जे लाइ, हुनजे घर फाते जी हिमत जे लाइ, अली नसीम जी हिमत। हसीना त असांजी जान जिगर दोस्त आहे, सभु कंहिं हर शइ जी ख़बर पवंदी आहे केरु किथे कहिड़े हाल में, सुहिणी मूंसां राब्ते में रहंदी आहे। मूंसां तालुकात पंहिंजी जाइ ते, पर जेको माण्हू जेको कमु करे थो वञे पियो उनखे यादि रखणु उहो घर वारनि जो कमु नाहे, उन माशरे जी ज़िमेदारी आहे जंहिंजे लाइ हुन हिकिड़ो बि क़दम खयो त हुनजो महिरबानी मञनि, हुनजो शुक्रियो अदा कनि। तव्हांजी महिरबानी, इजाज़त चाहियां। तमामु वॾे नाले वारो सुहेल सांगी साहब असांजे विच में वेठो आहे। साईं जन गुज़ारिश आहे पंहिंजे उस्ताद जे लाइ अची लफ़्ज़नि जी भेटा ॾियनि। थिए पई वो तो ख़ासि पीरियड आहे, वञी टुटे पियो, नई उमत ठहे पई, तॾहिं सिंध जी छा सूरत हाल आहे। सिंध जो जेको पढ़ियल लिखियल तबिको आहे, मिडिल क्लास आहे, उहो पंहिंजे पाण खे ऑर्गेनाइज़ करे पियो, सगा ठहे थी, उहो सॼो हिकिड़ो पीरियड आहे। त ख़ान मोहम्मद साहब जी शख़्सियत खे जॾहिं असीं ॾिसूं था या उनजे कम खे, त असांखे इहो पूरो उन दौर खे ॾिसणो पवंदो, सम्झूं। ॿी जेका ॻाल्हि आहे ख़ान मोहम्मद साहब जेको कोशिशि करियां थो त हिनखे घटि लफ़्ज़नि में बयानु कयां, त हुन जूं 3-4 शयूं ॾाढियूं अहम हुयूं। हिकिड़ी शइ इहा त जीअं मैडम महताब चयो पियो त हुन कुझु शयुनि खे बाक़ाइदे फोर्स ई कयो। हुनखे असीं भली हिकिड़ो ग़रीब तबिके जो माण्हू, डाउन टू अर्थ माण्हू, तॾहिं को लाबी कोन ठाही ऐं हुनजे करे रहिजी वियो। त हुन सभ खां पहिरीं इहो त जेको ॻोठ सुधार संगत वारी ॻाल्हि आहे, त ॻोठ सुधार संगत उन वक़्तु ठहे पई जॾहिं सिंध जे अंदरि, पाकिस्तान जे अंदरि जेको डेवलपमेंट सेंटर आहे जंहिंखे NGO जो नालो ॾिनो थो वञे, उन जो को ॾस पतो ई कोन हो। उहो तॾहिं ख़ान मोहम्मद बौर शुरू कयो। सगा ठही त सगा जो मेनली जेको कमु बीहे पियो उहो इहो पियो बीहे त शहरनि जे अंदरि सरकारी मुलाज़िम जेके उन्हनि खे मुनज़िम करे ऐं उनखे गाइड करे सिंध जे हक़नि लाइ ऐं ख़ुदि जेको नौजवान आहे उनजे लाइ। ॻोठ सुधार संगत जो इन लाइ हो त भई ॻोठनि में कमु कयो, उहो हिकिड़ो हुनजो प्रेमिसिस ठहे पई। ॿी जेका ॻाल्हि उहा आहे त अॼु असीं ॾिसूं था त मीडिया ॾाढी अहम थी वई, हाणे त ख़ैर वरी गैर अहम थी वई आहे। त उन लाइ ख़ान मोहम्मद बौर अॻु वाटि ॾिठो पए त उन लाइ तालीम थियणी खपे। जॾहिं डिपार्टमेंट खुले पियो तॾहिं आउं सिंध न्यूज़ में हुउसि, शेख अज़ीज़ साहब असांजो एडिटर हो, इब्रत छॾे चुको, त ख़ान मोहम्मद बौर साहब शेख अज़ीज़ साहब खे जौहर हुसैन डायरेक्टर पाकिस्तान नेशनल सेंटर हो, हिननि खे वठी वेंदो, हुते सॼो करायूं ऐं ॾाढे ज़बरदस्त तरीक़े सां।
पर अॻिते हली इहो थियो त हू वक़्तु अची थींदो आहे, कुझु दोस्तनि जो ज़िक्र कयो पिए, आउं को हुन ते घणो ॻाल्हाइणु कोन थो चाहियां, त जेके इदारा ठाहिया सवाइ ॻोठ सुधार संघ ते, हुनमें सगाब आहे, हुनमें मीडिया डिपार्टमेंट आहे, उते मैडम महता बिल्कुलु सही चयो त उते हुनजे बिल्कुलु विसारियल किरदारु रहियो। मीडिया डिपार्टमेंट में आउं ख़ुदि विज़िटिंग फैकल्टी तौर ते तक़रीबन 16-17 साल रहियसि। उते कंहिं बंदि ते हिकिड़ो दफ़ो मजीद पंवर साहब कोशिशि कई त का शइ मुंहिंजे नाले ते कजे, पोइ उहो 2-टे ॾींहं त बोर्ड लॻाए वियो, उन खां पोइ हटी वियो। माने उहे सभई दोस्त जेके खान मोहन पंवर वटि पढ़िया, जेके उनजा शागिर्द हुया, उन्हनि सठो ई कोन थियो। इहो हिकिड़ो वॾो अलमियो आहे। उते इहो न हो ऐं आउं पाण इहो फरमाइश करण वारो हुउसि असांजे दोस्त फतेह मरी साहब खे त भई इहो को त हुनजो निशान छॾियो ऐं हिकिड़ो अहिड़ो माण्हू जंहिं बिना कंहिं लोभ लालच जे सभु कुझु कयो, घुमंदो रहियो, पंधु कंदो रहियो, जिते किथे वियो, ऐं असांखे बि जिते वियो छा पियो करे, भई कुझु कर न, सदाईं भला हीउ कयो थिए, हाणे वधीक छा थो करे। जीअं नासिर बि ॿुधाए पई त उहो ॾाढो अहम हो, हिमथाइण माण्हुनि खे अॻिते वधाइण ऐं अणविरिछ न थकंदड़, वरी माण्हू पंधी हलंदो पियो त जिते किथे पहुचण वारो माण्हू, उत्साह ॾियण वारो माण्हू। आउं सम्झां थो असां हिकिड़े अहिड़े माण्हू जी असीं भेटा ॾियण लाइ प्रोग्राम कयूं था, जेको असां वटि सिंधी सोसाइटी में सगा वटि बि, शायदि ॻोठ सुधार वटि बि, मीडिया डिपार्टमेंट वटि बि, ख़ुदि मीडिया जे अंदरि विसारियल किरदारु रहियो आहे। इहो असां सभिनी जी मतिलबु त उनजो क़बूल करणु खपे, इहो वाक़ई असां हीउ कयो आहे। हाणे इहो न थियणु खपे, उहो हिकिड़ो अलॻि बाब आहे, पर असांजी नींगरी हिन ॾाढी मुर्सी कई ऐं हिन मूंखे चयो त इहो तव्हांखे मुंहिंजो आवड़ो असीं ईंदासीं। ऐं हीउ ॾिसो न, ख़ुदि हाणे हीअ आहे असांजी भाॼाई कहिड़नि कहिड़नि मरहलनि मां गुज़री। मूंखे अंदाज़ो आहे आउं पाण 5 साल जेल में रहियो त पोयां घर वारा की भोॻींदा आहिनि, त उहो सॼो हिननि कयो। पर हिन डिग्री खे बाक़ाइदे अहिड़ो बणाई जेको छोकिरनि वांगुरु किथे किथे बेधड़क थी वञे थी, जहिड़ा करे थी, कमु करे थी, त मूंखे ॾाढो उत्साह मिलंदो आहे। इहा हुनजी ट्रेनिंग हुई। असीं इलाही सारा माण्हू ॾाढो थींदा आहियूं ॿाहिरि वॾा तरक़ी पसंदि, पर घर जे मामलनि में, पंहिंजे धीअनि जे मामलनि में ॾाढो ओतिरा ई कंज़र्वेटिव थी वेंदा आहिनि जेतिरो जंहिंखे असीं चवंदा आहियूं साॼी दूर वारा, या हिकिड़ो पुराण पसंदि जागीरदारी जंहिं उहे थी वियूं। खान मोहन पंवर इहो न कयो ऐं हीअ अॼु जेकॾहिं ज़िंदह रहे पई एतिरो सॼी मुसीबतनि खां पोइ, जंहिंजो मूंखे अंदाज़ो आहे त उहो हुनजी ट्रेनिंग हुई, हुन इहो कयो। ऐं मूंखे ॾाढी ख़ुशी थिए हिन पंहिंजे ज़ोर ते इहो सभु कुझु कयो ऐं इन में मतिलबु मूं त इहो ज़िमेदारी सम्झी पए, पर इहो बि लॻो पए त डपु पए कयुमि त जेकॾहिं न वियसि त माई जेको आहे सो वॾो जहिड़ो कंदी। आयासीं ऐं तव्हां इहो इन सॼो क्रेडिट तव्हांखे वठंदुमि, तव्हां सभिनी जन मौजूद आहिनि। साईं जन खे गुज़ारिश आहे खान मोहन पंवर साहब ते अची ॻाल्हाइण। साईं वली मोहम्मद रोशन जी तमामु वॾियूं कोशिशूं ऐं ही ॻोठ सुधार संगत के शाबाश आहे, पर हक़ीक़त में ही विड़ाको सिंध ग्रेजुएट एसोसिएशन खे सजाइणु खपंदो हुयो। मां सम्झां थो त हुन में मां शामिल आहियां त इहा असांजी कोताही आहे। सबबु हिकिड़ो हो जेको साईं खान मोहम्मद पंवर मुंहिंजो साथी हुयो, मुंहिंजो दोस्त हुयो, असां प्यारा गॾिजी ॾाढो कमु कयोसीं। ॻाल्हायूं था, सही ॻाल्हायूं था, तकड़ न कयो। सिगा ऑन करे, सिगा इनिशिएट करे कंहिं माइट जे चवण ते न हुजे। मां चवां त सही मुंहिंजो ही जेको आहे प्रोग्राम कयो त पोइ असां को क्रेडिट खणूं था कयूं, न, असां पाण इनिशिएट कयूं, असां पाण कयूं। तकड़ न कयो, महिरबानी कयो। साईं खान मोहन पंवर
सिंध ग्रेजुएट एसोसिएशन में जो हैदराबाद खे मुतहरिक कयो, हैदराबाद सिगा हैदराबाद ब्रांच, ॿिया केतिरो बि चवनि छा बि चवनि, पर हैदराबाद शाह खे मुतहरिक करण में जेको साईं खान मोहम्मद पवार जो हथ हो, कंहिं ॿिए जो कोन। ॿियूं हस्तियूं वॾियूं हस्तियूं हुयूं, हिन में को शक कोन्हे। साईं मरकज़ में सेक्रेटरी इंफॉर्मेशन बि रहियो ऐं सेक्रेटरी हेल्थ बि रहियो, इहो अॼु बि इत्तेफ़ाक़ आहे। जंहिं साल में सेक्रेटरी हेल्थ आहे उन साल में मां सेक्रेटरी जनरल आहियां सिंध ग्रेजुएट एसोसिएशन। हिकिड़ी ॻाल्हि कयां थो त साईं खान मोहम्मद पवार पंहिंजे उन ज़माने में उमिरि बि मूंखां घटि हुयो, पर सिगा जे कमनि में मूंखां सीनियर हुयो। हुन जेकी कुझु कमु कयो, जंहिं वक़्तु हू मुतहरिक कयो त मां सिगा में मुतहरिक कोन हुउसि। असां मेंबर त ज़ाहिर हुन वक़्त में हुआसीं, पर हुन जो किरदारु तमामु घणो मथे हुयो। खान मोहम्मद पवार जी हिकिड़ी ख़ुशूसियत जेका मां सम्झां थो त शायदि मूं में बि न हुजे, त हू तमामु बहादुर शख़्सियत हो, हू डिॼण वारो कोन हो। ऐं जेके नथा डिॼूं उन्हनि खे असां मजबूरी तौर ते वॾा माण्हू जेके पाण खे तसवर कनि, उहे इज़त जे निगाह सां कोन ॾिसंदा आहियूं। मां ॿ मिसाल साईं जे न डिॼण जी ॻाल्हि ॿुधायां। साईं खे सभु कुझु ॿुधाए वियो आहे साईं ख़ालिद साहब। त जेकाबाद, कशमोर, थुल, खिपरो, मीरपुर ख़ास, थर, इहे इलाइक़ा कंहिं बि सुवाई खां सवाइ घुमण तंहिं वक़्तु बि इहे ख़तरनाक हूंदा ऐं इहो एतिरो आसान कोन हूंदो। बहादुरी हिकिड़ी आहे त साईं खान मोहम्मद पवार उन ज़माने में असांजा यार घणेई हूंदा। हींअर त खणी के मख़सूस इलाइक़े में वेही रहिया आहिनि, पर तंहिं वक़्त में दादूअ में बि तमामु घणा हूंदा। साईं वञे पियो त बसूं रुकी पियूं आहिनि, माण्हुनि खे हेठि लाहे चवंदो बाबा पैसा ॾियो। हाणे सम्झी सघो था केरु हूंदा। साईं खान मोहम्मद पवार जी हाज़िर दिमाग़ी पाण हेठि लथो आहे, हुनखे चई बाबा छा आहे, हीउ तव्हां छा पिया कयो? ॾिसो तव्हां जेको ॾिसो था, तव्हां छो पिया ॻाल्हायो? चई सम्झी ॻाल्हि आहे, मां सैयद आहियां। साईं धाड़ेल साहब सभु परेशान, बाबा साईं छो धाड़ेल में इहो हूंदो सैयद जो लिहाज़। चई तव्हां हीउ घुरियो पिया ऐं मूंखे ॾंड कोन था ॾियो पिया। साईं जी चादर विछाई अथनि, जेको घुरी पिया कुझु उन में रखी पिया वञनि। हिकिड़ो दोस्त आयो, चई खान मोहम्मद पवार, चई खान मोहम्मद साहब छा पियो? चई चुप कर, तूं पंहिंजो कमु कर, मां पंहिंजो कमु कयां। उहो पंहिंजो कमु पूरो करे या साईं खे पंहिंजो हिसो ॾेई आहे। इहा बहादुरी तव्हां घटि था सम्झो। ॿियो दफ़ो त असांजे अखियुनि जी कंहिं कुझु, हाणे हीअ ही हुन पासे जी बहादुरी, हीअ आहे सरकारी बहादुरी। असां अखियुनि जी कैंप सेवण में कई, उते जॾहिं पहुतासीं 79 जो ज़मानो, तंहिं वक़्त में मार्शल आई, दादूअ जो सब मार्शल एडमिनिस्टर SMLA ब्रिगेडियर एजाज़, मां अॼु ताईं नालो कोन विसारे सघियो आहियां, उहो हुयो। ऐं एॾो सख़्तु हो जो हुन हुकुम करे छॾियो त कंहिं बि दुकान ते बोर्ड जेको आहे सो सिंधी में न हूंदो, उर्दू में लॻायो। साईं तंहिं वक़्त में असांजो हिकिड़ो डिप्टी काउंसिलर, नालो कोन थो वठां, पर हुयो कुरैशी। असां जॾहिं पहुतासीं उते त डॉक्टर सुलेमान, मां और साईं खान मोहम्मद पवार अखियुनि जी कैंप में असीं। असांखे हुकुम थियो डिप्टी काउंसिलर जो त ब्रिगेडियर थो चए त तकरीर उर्दू में कंदो। असां टई पाण में वेठासीं, सोचियोसीं त इहो मुमकिन असां लाइ कोन्हे को। खान मोहम्मद पवार जे इनिशिएटिव ते असां फ़ैसिलो कयो त अनाउंसमेंट वली मोहम्मद कंदो, सो सिंधीअ में कंदो। डॉक्टर साहब तूं वेलकम एड्रेस अंग्रेजी में कया। ठीकु थियो,
इहो त ॿियारे मोकिलियोसीं हीअं थींदो। जॾहिं असां वेठा हुआसीं जेको पिंडाल में त चयूं ब्रिगेडियर साहब जे थो त डॉक्टर साहब ई मूं सोचियो भला ॿाहिरि रिसीव कयोसि त कानून कंवर साहब चयो त न सही तव्हां हिते वियो, मां पाण थो ब्रिगेडियर खे मोकिलियां। ॿाहिरि ब्रिगेडियर जॾहिं आयो वियो आहे हुन सां साम्हूं वञी साईं खान कंवर मिलियो आहे, हुनखे ईअं हथ ॾेई पाण हुनखे तारफ़ पंहिंजो करायईं त खान मोहम्मद कंवर सेक्रेटरी हेल्थ ब्रिगेडियर जा हवास कंदा थी विया त गवर्नमेंट ऑफ सिंध जो सेक्रेटरी हेल्थ आयो आहे। उनखां पोइ चयईंसि त सिंध ग्रेजुएट एसोसिएशन हुनखे हुते फ्यूज़ करे पोइ वठी आयो अंदरि। कंहिं सां वेठा न त असां त हुनखे ब्रिगेडियर वक़्त जो हाकिम रिसीव करण ते वियासीं। इहा हिमत आहे, हर कंहिं में कान हूंदी आहे। हींअर चवां थो असां सो काल जेके पाण खे वॾा माण्हू सम्झूं था उन्हनि जी इहे बीमारियूं क्रिएट थियल आहिनि। तंहिं करे छो त डिप्रेशन तव्हां कंहिंखे ॾियो हलियो वेंदो, तव्हां कंहिंखे तव्हां प्रेशर में रखो फाली थी पवंसि, प्रेशर में रखो दिलि जी बीमारी थी पवंदसि। हीअ इन क़िस्म जी हुई, छाकाणि त साईं खे एप्रिशिएट कोन बि कयो वियो। पर साईं थोरी ॻाल्हि कई आहे, मर्कज़ जा 2 साथी वॾा साथी चेयरमैन ऐं सेक्रेटरी जनरल साहब वेठा आहिनि। मां उन्हनि खे गुज़ारिश कंदुसि त साईं जी वरसी सिंध ग्रेजुएट एसोसिएशन चवंदा आहिनि मर्कज़, मां मर्कज़ माफ़िया सिंध ग्रेजुएट एसोसिएशन करां। मूंखे उमेदु आहे त इहा मुनक़िद कंदा। महिरबानी। पवार साहब जो सीनियर दोस्त साथी साईं सलाहुद्दीन पवार साहब असां नज़र अचे पियो। महिरबानी दोस्तों, वधीक मां उते ॻाल्हाए मुंहिंजे मुताबिक़ ॿुधाए विया दोस्त पाणी पाणी हेठ राजदीप असांखे सभु कुझु ॿुधाए वई ऐं उहे असां बि 16 सालनि जी उमिरि खां वठी हिक ॿिए सां कमु कंदा रहिया पंहिंजे ॿारनि जे बारीअ में। उन में असां सां खान मोहम्मद शामिल हूंदो, छा कंदो छा न कंदो, बसि रुॻो भेटा ॾींदुसि पंहिंजे उस्ताद बुखारीअ जे मरण खां डिॼी थियो ज़िंदगी घुरी थो, मरण खां डिॼी थो ज़िंदगी घुरी थो, मरण खां भॼी थो रोशनी घुरी थो, मरण खां भॼी थो रोशनी घुरी थो, बिना कावश जे करिश्मो थिए थो, बिना कोशिश जे करिश्मो थिए थो, ॾुखनि खां लिकी पोइ ख़ुशी घुरी थो। उन कॾहिं बि कंहिं शइ खां लिखियो ई कोन। ॻोठ ते वेंदो बैटर 30 फाइल छा आहे कोर्सदार रजिस्टर कर आधार साईं आधार कर आधार कर। हर 3 हफ़्ते वरी संदसि ई दोस्त ईंदा अलाए असांजी साईं कानून चयो आहे। अरे बाबा सरकार खां पुछंदी अदा सरकार तुंहिंजी जेका समायता राजदी आहे न उहा तोखां पुछंदी ई कोन। ऐं सॼी ॻाल्हि इहे ई शख़्स आहे जे गॾीअ सां कमु कयो पोइ इहे जेतिरियूं मौजूदु तक़रीबन मां 2800 त मूंखां रजिस्ट्रेशन कराए हलियो वियो। पर कंहिंखे हिमत कान इहे भली सरकारी ऑफिसर छो न हुजे, इहे तकड़े सां कोन करे सघंदो। पर बाठीलो चुप मुंहिंजो घटि दोस्त मुंहिंजे बाबे जो वरी वॾो दोस्त ईंदो हुन खां ॻाल्हि पुछंदो इहो जॾहिं माण्हू छोकिरियूं न पढ़ाईंदा त कीअं जेको आहे को एजुकेशन ॻोठ में शुरू कई। ये मुंहिंजे सहुरे खे मोकिलियो छोरियूं ख़त लिखनि इहो इहे छोरियूं न पढ़ायो। पोइ उनखे सिकंदो चाचा ईअं करे वेठी हा मूं कयो हा। पोइ वरी बि ईंदो मूंखे चवंदो भला फलाणे कॉलेज में स्कूल में लाइब्रेरी आहे 40-50-60 किताब आहिनि अदा हे पैसा वठी आए थो वठो दादा न किताब तोखे वठी हलां प्रिंसिपल ॾे हेडमास्टर ॾे वठी हलां सरकारी गाॾीअ ते चाढ़े पाड़ किताब हेॾा पर कंहिंखे ख़बर न पए ख़बर ॼाण बि न ॾींदो। घणो ॻाल्हाए सघे थो एतिरो ॻाल्हाए सघे थो एतिरो वक़्तु गुज़ारियोसीं जो मां सम्झां थो ही जेको बि वक़्तु आहे मां खाई वेंदुसि थोरे आहे कदम तुंहिंजे हिसाब सां खाईंदो एतिरो आहियां
पर मता खे खाई वञा, तंहिंजे करे वक़्त खे कुंदो खावां ऐं वक़्त खे खाइण बि न खपे। वक़्त खे पंहिंजे पुठ में झलिजे, वक़्त खे विञाइजे न। साईं वेठो आहे शायदि पंहिंजे किताब में लिखियो अथई। ॿियो असां मोरे में कयो सिधा जी कॉन्फ्रेंस आई, उन खां पोइ वरी हिते बेन कयो। उहो बेन विझाइण वारा शायदि असीं मोरे वारा हुआसीं ऐं मोरे वारा लिखंदा आहिनि मूंखे सलाउद्दीन मोराई। हा मोराई बि आया, सिंधी बि आया, पर ख़ान मोहम्मद हिकिड़ो सिंधीअ जो बेत ॿुधायो न, जंहिंखे यादि आहे सभिनी खे, मां पढ़ंदो आहे। सिंधीअ में हिकिड़ो बेत हो, खानण वाजा वॼाए, सो खानण वाजा वॼाए। सिर्फ़ु हिकु ॿ माण्हू आहिनि। नेक्स्ट कुमार साहब, असांजो दोस्त सीनियर साहब, कामरेड, सिंध अख़बार जो मालिक, सिंध जे लाइ जदोजहद। मां अहमद पवर साहब जूं जेके ही ॻाल्हियूं सभिनी ॿुधायूं, मां हुनखे हिकिड़ो क्रिएटिव सम्झां थो। हुन 2 या 3 कम अहिड़ा कया जेका हुनजी क्रिएटिव ज़ाहिर थिए थी, हुनजी समाज में हिकिड़ी पंहिंजी हैसियत बणाइण जे लाइ, ॾिसण जे लाइ कयो। मसलन हुन जेको सभिनी दोस्तनि चयो त सहाफ़त जो शोबो जेको जे लाइ हुन यूनिवर्सिटी क़ाइमु करण जे लाइ हुन पंहिंजी शुरूआति कई। शेख अज़ीज़ साहब सां मिलियो, ॿियनि सां मिलियो। हाणे सहाफ़त छा आहे? अॼु जेका सहाफ़त हिकिड़ो चौथो थंबो आहे हिन स्टेट जो जेको आहे, त उन करे महसूसु कयो। हाणे अॼु जेको सिंधी नौजवान, सिंधी सहाफ़ी हिन सोसाइटी में मौजूदु आहे, अॻे त खणी ईअं सहाफ़ी, अॻे जेको सिंध में सहाफ़त थींदी हुई, ईअं अख़बारुनि में हीअं छपो आहे, फलाणे सूबेदार खे वॾो गुलनि जहिड़ो वॾो पैदा थियो। पर अॼु जी जेका सहाफ़त आहे, उहा जदीद इंटरनेशनली सहाफ़त सां मुक़ाबले में सिंधी सहाफ़ी थी आहे। तव्हांखे इहो मां ॿुधायां त केतिरा ई असांजा सिंधी नौजवान सॼी दुनिया में जे मुख़्तलिफ़ इदारनि में, ॿाहिरि मुल्कनि में, अमेरिका में, लंडन में, BBC में, वॉइस ऑफ अमेरिका में कमु था कनि। हाणे इहा हिते मुख़्तलिफ़ जेके उर्दू चैनल्स आहिनि, उर्दू अख़बारूं आहिनि, उन्हनि में सिंधी नौजवान कमु था कनि ऐं प्रोफेशनली तौर ते हांगारी सहाफ़ी तौर कमु नथा कनि, पगार। इहा क्रिएशन, इहा सोच साईं खान मोहन साहब की कॾहिं 22 साल 30 साल खां हीउ शोबो अॻिते हली करे न रुॻो नौजवाननि जे रोज़गार जो मसइलो हल कंदो, पर सोसाइटी जो में जेका इहा उथल पुथल आहे, हीअ जेका तव्हां ॾिसो था त बदिले में धरणो लॻो, उहो की मीडिया जो जिते सियासी पार्टियुनि जो, वकीलनि जो किरदारु हो, उते मीडिया जो बि वॾो रोल हो। सिंधी मीडिया ख़ासि तौर हिन सॼे धरती जी पैदा जेको आहे निभायो आहे, पंहिंजो किरदारु अदा कयो आहे। प्रोफेशन आहे, धंधोदारी बि आहे, पर सिंधी मीडिया जो सॼो कमु कयो आहे। इहा सोच मुंहिंजो चवण इहो आहे त साईं खान मोहन साहब खे इहा सोच पोइ केतिरा साल अॻु हुई। अचूं था पाण सेकंड जेको हुनजो कमु आहे, हिते अची महिताब बि ॻाल्हायो, कोर्ट सुधार संगत। हाणे कोर्ट सुधार संगत ते अॼु त साईं खान मोहन जी असांखे सख़्तु लॻो। हुन कॾहिं इहो महसूसु कयो त कोर्ट सुधार संगत ठाहिजे, कि 20-30 साल पुरानी ॻाल्हि। सिंध ग्रेजुएट एसोसिएशन त माना पढ़ियल लिखियल माण्हू जी, ग्रेजुएट माण्हू जी हुई न कोर्ट सुधार संगत। उन में आम माण्हू बग़ैर ग्रेजुएशन जे माण्हू बि शामिल थी वियो। 30 साल अॻु 20 साल अॻु हू हिकिड़े अहिड़ी तंज़ीम जो बुनियादु थो हुजे। भाई कोर्ट सुधार संगत ते असांजी सिंध जी हींअर हालत त ॾिसो, या हुन अॻे महसूसु कई। भाई हिकिड़ो मॉडल विलेज आहे, हिकिड़ो मॉडल ॻोठ आहे असांजे सिंध में, जंहिंमें हिकिड़ो हिते चंडोमान खान जे पासे ते मुंहिंजा मां वियुमि, निज़ामाणियुनि जो हिकिड़ो ॻोठ आहे, त उहो ॾाढो हिकिड़ो भलो हिकिड़ो शहर आहे। उते जे माण्हुनि घटियूं वोट निकाल जो सिस्टम सॼो आहे हिकिड़ो। मुमकिन आहे ॿियनि में मुख़्तलिफ़ हुजनि, असांजे सिंध वीरान लॻी पई आहे। हुकूमत जेका 18 साल अधी मेहताब हली वई, उहा पाकिस्तान पीपुल्स पार्टी जी MNA आहे ऐं असेंबली में बि ॿियनि पार्टियुनि जे वास्ते रही आहे। पाकिस्तान पीपुल्स पार्टी 18 सालनि तां सिंध ते हुक्मरानी करे थी। असांजे ॻोठनि जी, असांजे शहरनि जी कहिड़ी हालत आहे? हिकिड़ो ॻोठ, हिकिड़ो शहर असां किथे ॾेखारे ॾींदासीं? असेंबली में बजट पेश थी आहे, को असांजो वज़ीर, को असांजो CM चई सघे थो त असां हीउ कयो आहे। कागज़नि में स्कीमूं आहिनि, अरबे रुपयनि जूं स्कीमूं हुयूं। हाणे तव्हां ॾिठो हूंदो त कराची में जेको हिकिड़ो 7-8 अरब रुपयनि जो कपिड़ो थियो आहे ऐं जेको आहे मनसूबो हुयो, इहो सिंध जे हर ॻोठ सां हिकिड़ो धाड़ो लॻो आहे।
म्यूनिसिपल कमेटियूं, यूनियन काउंसिलूं, टाउन कमेटियूं, उनजी करोड़े रुपया बजट रखे थी, MP MLA जे किसन में वञे थी ऐं नाजायज़ पघार मुंहिंजे नाले ते ॿिनि नमूने सां खाइनि था। को बि असांजो ॻोठ सुधारियो न वियो आहे। ऐं खानमाद उमर 30 साल चए थो बाबा ॻोठ सुधार संगत ठाहियो, इहो कमु असांखे करिणो आहे ऐं उहा असांखे अॼु ज़रूरत महसूसु थिए थी त साईं खानमाद उमर जहिड़ा माण्हू हिते हुजनि त इहे ॾिसंदा असां कुझु न कुझु पंहिंजे ॻोठनि खे त सुधारे कयो आहे। हिकिड़ो इदारा हुजनि हा, असां पंहिंजे उन दौर में साईं खानमाद खां मुतासिर थी असां पंहिंजे ॻोठ में घोटकी जेके नंढे आदतपुर में ॻोठ सुधार संगत सां नौजवान हुयासीं। असां नौजवान संगत आदमपुर ठाहीसीं, उन वक़्त में क़ाइमु कईसीं, इंस्पायर थी जन लखे रुपए जा कम, करोड़ रुपए जा हुते स्कूलनि में कई कमरा ठाराए ॾियण जा कम कयासीं। मसइलो इहो आहे त हिकिड़ो कॉन्सेप्ट हुयो, हिकिड़ो विजनरी माण्हू हुयो, हिकिड़ो सोच वारो माण्हू हुयो। हुन टियों वॾो जेको कमु कयो, जेको आउं तव्हांखे ॿुधाइणु चाहियां थो, अहिड़ी धीअ असांखे ॾिने, अहिड़ी धीअ तव्हां महसूसु कयो था हिन जेका मशल कई आहे उहा कहिड़ी आहे। हीअ हितां राति, अॼु राति वरी शकर वेंदी, अबरले वेंदी, हुते धरणो हुयूं वेठी आहे प्रिया कुमारी जे लाइ। प्रिया कुमारी खे पंहिंजी ॼाणी सम्झी करे ई घर जंग वई आहे। इहा मशल साईं खानमाद जो इहो कमु असांखे थोरो घटि आहे। हेॾियूं बहादुर न्याणियूं सिंध में तमामु घटि आहिनि। असांजो माशरो न्याणियुनि खे त हुअं ई कोई थिए, पर शुक्र आहे हेॾियूं बहादुर न्याणियूं पैदा थियूं, ताकी छा कंदा असांजा माण्हू न्याणियुनि खे पढ़ाईंदा कोन हुआ, दंगल स्कूल हूंदा ई कोन हुआ। पर हाणे एतिरो थियो आहे त असांजे माण्हू सिंधी माण्हू सम्झी वरितो आहे त इहे जेके अधु आबादी हिसो आहिनि औरतूं, उन्हनि खे भाङे भाईवार करण खां सवाइ का तरक़ी नथी थी सघे। हे जेतिरे ताईं असांजूं भेणियूं आहियूं जेके अधु आबादी जो हिसो नी, असां गॾु न बीहंदियूं कुझु न थींदो। अॻे माण्हू न पढ़ाईंदा, पोइ वरी सिंधी माण्हुनि में सुजाॻी आई, खानमाद जहिड़े माण्हुनि जे करे सुजाॻी थी, माण्हू पढ़ाइणु शुरू कयो। पढ़ायूं त पोइ वरी बाबा नौकिरी कोन कराईंदासीं, असांजी न्याणियूं वरी नौकिरियूं कंदियूं, वरी शऊर वधियो, वरी नौकिरियुनि जी इजाज़त ॾिनो। पर अॻिते हली हाणे असांजूं भेणूं, असांजूं आयूं जेकॾहिं न्याणियूं रोज़गार में, कारोबार में हिसो न वठंदियूं, एतिरे ताईं माशरो तरक़ी न कंदो। पर ऐं उहो दौर बि शुरू थी चुको आहे। औरतूं त हाणे तव्हां ॾिठो हूंदो मुख़्तलिफ़ इदारनि में रहनुमाई कनि पियूं। पाकिस्तान में वज़ीर आज़म को औरत थी त उहे रहनुमाई कनि पियूं। हाणे कासिमाबाद हैदराबाद में कुझु न्याणियुनि पंहिंजा दुकान खोलिया आहिनि, कंहिं कपिड़े जो दुकान खोलियो आहे, कंहिं होटल खोलियो आहे। पर मुंहिंजो चवण जो मक़सदु आहे इहा आहे त असांखे खानमाद साहब अहिड़ी बहादुर न्याणी ॾिनी जेका हिन जी मशल खणी करे अॻिते वधे थी। असां हर दम हुन सां गॾु आहियूं। असां हिन जी सरवाणी में कमु कयो आहे। रिया एक्शन कमेटी जी असांजी सरवाण हुई, हिते विच रोड ते बीह करे हर आचर ते हिकिड़ी मासूम न्याणी जे लाइ ज़रूरत कई आहे। मुंहिंजो खानमाद सां गॾु अदी सोनी खे बि सलाम आहे। साईं जन की गुजारिश है तो मेहरबानी करें वाइस चांसलर साहब प्रोफेसर डॉक्टर फतेह मोहम्मद मरी साहब ट्रिब्यूट पेश कर दो। सिंध ॻोठ सुधार संगत जे तरफ़ां पवार साहब जी 77वीं सालगिरह आहे ऐं पहिरियां सिंध फैमिली खे औलाद खे सालगिरह मुबारक, 77वीं सालगिरह मुबारक। ऐं सिंध ॻोठ सुधार संगत खे जिन हेॾो प्रोग्राम कयो ऐं सभिनी दोस्तनि खे गॾु कयो। ज़ाहिर आहे हुनमें सिंध ग्रेजुएट एसोसिएशन ऐं सिंध ॻोठ सुधार संगत ॿई नाला एतिरा हिक ॿिए जे वेझो आहिनि। ऐं भले खणी चऊं त ग्रेजुएट एसोसिएशन जो प्रोग्राम कोन्हे, पर जंहिं तरीक़े सां शिरकत आहे लॻे थो त सभिनी जो गॾियल प्रोग्राम आहे। ऐं ख़ासि तौर ते साईं जी न्याणी सुहिणी पारस जंहिं सभिनी खे इफेक्टिवली कम्युनिकेट पियो कयो, सभु दोस्त शरीक थिया। सो ॻोठ सुधार संगत खे मुबारकबाद थो उन्हनि उनखे यादि कयो। ऐं जीअं ज़िक्र थियो आहे त पवार साहब जो तालुक़ु सिंध यूनिवर्सिटी सां ऐं सिंध यूनिवर्सिटी में उनजो तमामु सिग्निफिकेंट रोल रहियो, डिपार्टमेंट इस्टेब्लिश करणु ऐं तमामु घणा स्टूडेंट पैदा करणु। ऐं आउं सम्झां थो सिंध यूनिवर्सिटी ऐं पवार साहब खां अलॻि कोन आहिनि। तव्हां ॾिसंदो पवार साहब जी फैमिली संदसि भाउ हिते वेठो आहे ऐं सभई उहे बि जाम शोरे में आहिनि। ऐं साईं पवार साहब इंतकाल खां पोइ उनजी जेका तदफ़ीन आहे उहा बि जाम शोरे में आहे। आउं सम्झां थो पवार साहब आहिनि सिंध यूनिवर्सिटी अलॻि कोन्हनि। बाक़ी ज़ाहिर आहे रिकग्निशन हुनजी अञा वधीक थियणु घुरिजे।
अञा हुननि वधीक सुठो कमु कयो त उनखे यादि करणु घुरिजे, उहा बि ॻाल्हि आहे। पर डिपार्टमेंट में जेकॾहिं वेंदो तव्हांखे अञा ताईं पवार साहिब जो रिफ्लेक्शन्स नज़र ईंदियूं, हुनजा फोटोग्राफ नज़र ईंदा, हुनजो नालो बि नज़र ईंदो, ऐं केतिरियूं थीसिसूं ऐं केतिरा ई पेपर अहिड़ा आहिनि जिन हुनजी साइटेशन बि आहे, तव्हां सम्झंदो उहो बि। ऐं सिंध यूनिवर्सिटी मां कॉलोनी में जीअं दाख़िल थियूं था, जेको रोड आहे उहो पवार साहिब जे नाले सां आहे, ऐं उहो अॻु में थियल आहे, ऐं उहो उते सिंध यूनिवर्सिटी में सभु हुनखे ठाराए छॾींदुसि। मूंखे आर्य शाह साहब मैसेज कयो USA मां, चई त मुंहिंजे नाले जो बोर्ड लॻल आहे, पर नालो ज़ाहिर आहे जीअं इंसाननि जे चेहरे ते एजिंग अचे थी, तीअं इंफ्रास्ट्रक्चर बिल्डिंग्स में बि एजिंग अचे थी, उनजे करे उनजो नालो हुते लिखियलु हो, उहो ॾही वियो त असां उनखे वरी चिटो करे ॿीहर लिखायो। सो पवार साहिब जो ज़रूरु लिखंदासीं। ऐं सिर्फ़ु पवार साहिब जो न, जेके बि रोड आहिनि सिंध यूनिवर्सिटी आहे सभिनी ते लॻल नाला मिटिजी विया आहिनि। ऐं कॾहिं कॾहिं असांखे इहो बि थींदो आहे त ईअं न थिए त कंहिंजो नालो अॻु में लिखियलु हुजे, वरी कंहिं ॿिए जो नालो त लिखी छॾियो, छो त मेमोरी त माण्हू जी हथ घणी कान थी रहे न, उनजे करे रोडनि ते नाला लिखियलु हूंदा त उहे यादि रहंदा। मैडम महता वक़्तु वरी तकलीफ़ कई त असांखे ओनरशिप करणु घुरिजे, जीअं पवार साहिब ॻोठनि जी ओनरशिप कई, जीअं पवार साहिब यूनिवर्सिटी जी ओनरशिप कई, जीअं पवार साहिब जैन सिंध ग्रेजुएट एसोसिएशन जो हिकिड़ो पीरियड हो जंहिंमें उहा जेकॾहिं अभियान्स में हुई त उनजी ओनरशिप कई, उन सोसाइटियूं उनजा नमन बदल ॻोल्हियूं, तीअं साॻिए नमूने सां सिंध यूनिवर्सिटी बि सभिनी जी मादर इल्मी आहे। ऐं हिते जेके बि दोस्त ठाहिनि ऐं असां उहे उन्हनि जा पेरेंट, उन्हनि जा मिट माइट घणी तइदाद में जेकॾहिं पढ़िया हूंदा उहे सिंध यूनिवर्सिटी मां ई पढ़िया हूंदा, उन खां पोइ ज़ाहिर कराची यूनिवर्सिटी मां हूंदा। सिंध यूनिवर्सिटी पुराणी यूनिवर्सिटी आहे, असांजे तव्हांखे सभिनी खे उनजी गॾिजी ओनरशिप करणी आहे। ऐं सिंध यूनिवर्सिटी जॾहिं शुरू थी हुई उन वक़्त में 2-2 हज़ार स्टूडेंट हूंदा, दो जॾहिं पढ़ंदो हूंदो, उन वक़्त में सिंध यूनिवर्सिटी में 6-7 हज़ार स्टूडेंट हूंदा, 8 हज़ार। हींअर सिंध यूनिवर्सिटी में 42 हज़ार स्टूडेंट आहिनि, तमामु घणो तइदाद आहे। ऐं उहो वॾो तइदाद, उन लाइ ओतिरो इंफ्रास्ट्रक्चर वधीक घुरिजे, ऐं उन लाइ ओतिरियूं ट्रांसपोर्ट वधीक घुरिजे, उन लाइ ओतिरियूं हॉस्टल्स वधीक हुजनि, त सभिनी सेक्टर्स में यूनिवर्सिटी खे चैलेंजिस आहिनि। ऐं असीं उन लाइ कोशिशि कयूं पिया त आस्ते आस्ते उन चैलेंजिस खे एड्रेस कयूं, जीअं वधि में वधि जेको स्टूडेंट हुते पढ़े थो ऐं जंहिंजे लाइ इदारो क़ाइमु थियल आहे उनखे वधि में वधि सहूलियतूं हॉस्टल जूं हुजनि, ट्रांसपोर्ट जूं हुजनि, डिपार्टमेंट्स जूं हुजनि, लाइब्रेरी, लेबॉर्ट्री ऐं या ॿियूं जेके फैसिलिटीज़ स्टूडेंट खे हुजणु खपनि उहे सभई फैसिलिटीज़ मिलनि। ऐं सम्झो पवार साहिब जो बि ज़िंदगी जो मक़सदु इहो आहे, जॾहिं असीं उहो कमु कंदासीं एक्चुअली जेको पवार साहिब जो जेको हुनजो ऑब्जेक्टिव हो या जेको लाइफ जो गोल हो उनखे अचीव करण में मदद मिलंदी। कंहिं दोस्त ने ॻाल्हि थी त पवार साहिब ते तहक़ीक़ कयो, पवार साहिब जो प्रोफाइल ऐं उनजी ज़िंदगी ते 10 मिंट जी डॉक्यूमेंट्री हुई ऐं उन ते वधीक तहक़ीक़ थी सघे थी त उन जॻह ॻाल्हि कई, पर असुल में वधीक खपे चाहियो अॼु खां 30 साल अॻु में, 40 साल अॻु में, 50 साल अॻु में, अॼु असीं उन्हनि ओपिनियंस, आइडियाज़ ऐं ख़्यालनि ते किथे बि चलियो। ऐं असांजो पवार साहिब जॾहिं जर्नलिज़म जो डिपार्टमेंट आयो उन वक़्तु मूंखे ख़बर हुई त इहे साफ़ ई ग़रीबनि जो वॉइस थी सघनि था, ऐं हाणे साफ़ हिन सां गॾु वकील बि ग़रीबनि जो वॉइस आहिनि। त इहे जेके एक्टिव धुरियूं आहिनि साॻिए नमूने सां नर्सिंग जा डिपार्टमेंट आहिनि, त इहे सभु शयूं असांखे करणु घुरिजनि। त उनजे करे पवार साहिब जो जेको आइडिया आहे या ओपिनियन आहे, ऐं हिते सुहेल सांगी सर ॻाल्हि कई, आउं सम्झंदो बिल्कुलु डिफरेंट एंगल सां हुन ॻाल्हि कई, ऐं हुन चयो त सिंध ग्रेजुएट एसोसिएशन उन वक़्तु सिंधी ॻाल्हाईंदड़ पर शहरनि में रहंदड़ माण्हुनि जी जमायत हुई, छो त ग्रेजुएट जेके हुआ घणो करे शहरनि में अची विया, त उहा सोसाइटी ऐं उनजी एक्टिविटी कंप्लीट न थिए थी जेकॾहिं ॿहिराड़ी जी जीअं लगारी साहिबु ॻाल्हि कई, ॻोठनि जी ॻाल्हि न कयूं। त पवार साहिबु जेका हिकिड़ी शइ जंहिंजो अधु हिसो कवर्ड हो उन वक़्तु में ग्रेजुएट घणा कोन हुआ। तव्हां सम्झो जॾहिं सिंध ग्रेजुएट एसोसिएशन जो बुनियादु कयो हूंदो 1972 में, त सिंध में केतिरा हज़ार ग्रेजुएट हूंदा या केतिरा लख हूंदा, बाक़ी माण्हू त ग्रेजुएट कोन हुआ। उन्हनि सां केरु ॻाल्हाए, इंटरेक्ट करे, उन्हनि खे मोबिलाइज़ केरु करे, उन्हनि खे सम्झाए केरु, पवार साहिब जो सिंध ॻोठ सुधार संघ जो बुनियादु विधो। ऐं हाणे उहे ॻोठ भले कहिड़े बि हाल में हुजनि, उन्हनि में मसइला हज़ार हूंदा, पर उहे ॻोठ शहर थी विया आहिनि, ऐं यूनियन काउंसिलूं हूंदियूं, टाउन कमेटियूं हूंदियूं, हल्का ठही आहे, डिस्ट्रिक्ट ठही आहे, ज़ाहिर आहे जेतिरी पॉपुलेशन वधी आहे। तव्हां सम्झंदो इहो जेको आस्पेक्ट आहे, उन ते जेके नौजवान सोशोलॉजी जा, एंथ्रोपोलॉजी जा, इकनॉमिक्स जा, या वरी जर्नलिज़म जा, मीडिया साइंसिस जा, हाणे जर्नलिज़म खे नओं नालो मीडिया साइंसिस आहे, मीडिया साइंसिस जा, उहे सभई माण्हू ते तहक़ीक़ ज़रूरु कनि
ऐं उन सां पवार साहब जे ऑब्जेक्टिव खे अचीव करण में मदद मिलंदी। सिंध यूनिवर्सिटी में जर्नलिज़म जो बुनियाद विधो कंदोस कार्की मुंहिंजे ख़्याल में चन्ना साहब चयो त हुनखे चयूं नासिर चयो त हुनखे चयूं तव्हांजी MA जर्नलिज़म कयो कराची यूनिवर्सिटी मां। त हींअर सिंध यूनिवर्सिटी में ख़ुदि मीडिया साइंस जो इंस्टीट्यूट अलॻि आहे, रूरल डेवलपमेंट कम्युनिकेशन जो अलॻि आहे। तव्हां ॾिसो त हिकिड़ो जेकॾहिं नंढी शइ जो बुनियाद था विझूं, अॻिते हली उहा शइ केतिरी वधे थी, एक्सपेंड थी करे, इन मां बि इहो ज़ाहिर थो थिए त हुनजो अॼु खां केतिरा साल 1977 में जॾहिं बुनियाद विधो, केतिरा साल अॻु में उन इहो सोचियो हो त इन शइ में पोटेंशियल आहे, इनखे अॻिते वधाइणु घुरिजे। हिकु भेरो ॿीहर तव्हां सभिनी महिरबानी। ऐं कल्ह हिते हुउसि कराची, शाम जो देरि सां हैदराबाद हुउसि, वरी अॼु सॼो ॾींहुं ऑफिस अटेंड करे हिते आयुसि। मुंहिंजो तव्हां मूंखे तकलीफ़ वारो जल्दी ॾियो ऐं वापसि मोटी वञा। सो तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी, तव्हां मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो। थैंक यू। मां गुज़ारिश कयां सोनी पारस खे, सोनी पारस हिन प्रोग्राम जी मोदार आहे, उहा अची प्रोग्राम जे हवाले सां ॻाल्हि करे सभिनी जा थोरा वञे। जो मुंहिंजी कोर्ट ते तव्हां हिते कई आहे, ऐं बेसिकली त इहो मुंहिंजो घटि हिन किरदार जो वधीक आहे। ऐं ख़ान मोहम्मद पवर को माण्हू हिकिड़ो किरदारु, हिकिड़ो माण्हू न आहे, हिकिड़ो इदारो आहे। असां जेको ॻाल्हायूं पिया अॼु हिकिड़े इदारे में पिया ॻाल्हायूं, हिकिड़े इदारे ते पिया ॻाल्हायूं, जंहिंमें जीअं सिंध यूनिवर्सिटी आहे उन में घणा सब्जेक्ट्स आहिनि, ईअं ख़ान मोहम्मद पवर आहिनि, हुन में घणा सब्जेक्ट्स आहिनि। उनमें तव्हां जेकॾहिं समाजी कर ॾिसंदो उहो सब्जेक्ट नज़र ईंदो। मूंखे बाबा चयो त नंढपण में जॾहिं मां यूनिवर्सिटी में एडमिशन थी त मां छो त सहाफ़त में आहियां, इहो शोबो मूं खोलियो आहे, तूं हिन में अचु। न बाबा, मां वेंदसि मास्टर्स कंदसि सोशियोलॉजी में। त बाबा चयो छो, छाजे लाइ, हिन में अचणु घुरिजे न। मूं चयो हिन में त पढ़ंदसि न उहो सहाफ़त, जर्नलिज़म पढ़ंदसि न, पर मूंखे थियणो समाज जो डॉक्टर। मूंखे बि तव्हां में सब्जेक्ट्स आहिनि न, ईअं मूंखे बि समूरनि समाज जे सब्जेक्ट्स ते स्टडी करणी आहे। सो इन करे मूंखे सोशियोलॉजी में मास्टर्स करणी आहे। ऐं हुन में माइनर में त समूरा सब्जेक्ट हूंदा आहिनि। सो इन करे बाबा जूं ॻाल्हियूं मां वरी बाबा जे हवाले सां ॻाल्हाईंदसि ऐं थोरो ई ॻाल्हाईंदसि। हुन खां पोइ असां वटि ज़ुल्फ़िकार कुरैशी मौजूदु आहे। थोरी देरि लाइ न ॿुधण ई निकिरी वियो, असां ॻोल्हियूंसि पिया ॻाल्हियूं। ख़ैर ईअं थींदो आहे, बोर तव्हां कोन थिया हूंदो, कुझु माण्हू थींदा आहिनि, पर जॾहिं असां इदारनि ते ॻाल्हाईंदा आहियूं त असांखे बोर न थियणु घुरिजे। कॾहिं कॾहिं मौक़ा था मिलनि इदारनि ते ॻाल्हाइण लाइ। रोज़ु माण्हू ॿियूं यखियूं पियो वणे, अलाए छा छा वेठो यखी वणे, संदसि खे बि ख़बर न हूंदी आहे। किरदारनि ते इदारनि ते असां कॾहिं कॾहिं ॻाल्हाईंदा आहियूं, संजीदगीअ सां बि ॻाल्हाईंदा आहियूं, हुन में थोरो भोग चर्चा कंदा आहियूं। ऐं असांजो बाबा जेको आहे न को घणो मज़हबी हो, न को घणो सेक्युलर हो, विचतर हो, पर असांजो दोस्त हो, जो असां बि सभिनी जो तव्हां असांजा दोस्त आहियो। हिकिड़ो भेरो मां, मुंहिंजो बाबा, मॉडल स्कूल तव्हां सभिनी खे यादि हूंदो, सिंध यूनिवर्सिटी में असां वियल हुआसीं। मां मैट्रिक जो इम्तिहान ॾिनो त चाचा सुरेश माखीजाणी असां सां गॾु हुयो। मॉडल स्कूल मां निकिरी असां SRTC बस में वेठासीं, जेकी ॾाढियूं बसियूं बीहंदियूं अॻे। ऐं जॾहिं उते वेठासीं त बाबा खे लॻी ॾाढी बुख। हेठि वरी चाइनीज़ होटल हूंदो कुंड ते, अलमदार जेको आहे। त बाबा चयो मूंखे बुख लॻी आहे। चाचा सुरेश चयोसि त हेठि चाइनीज़ आहे, कुझु खाई था अचो। जी माना असां सम्झो त कुझु वठी ईंदो। सो जीअं ॿिए खे उबासी ॾेई ॾिसंदा आहियूं त पाण खे उबासी ईंदी आहे न। बाबे खे ॾिठो त बुख लॻी आहे, त मूंखे बि पेट में कुझु महसूसु थियो, शायदि मूंखे बि लॻी आहे। अच्छा, बाबा हेठि लथो, कंधीअ ते हिकिड़ो फ़क़ीर वेठो, जिते जूस कमंद जे जूस वारो हूंदो, सभिनी खे यादि हूंदो, जेके असांजा सीनियर्स आहिनि। कंधीअ ते जेको आहे सो वेठो फ़क़ीर। बाबा लही वियो, हुनजे हथ में पनो हुयो, अलाए ॿार हुई, यादि न आहे। हुन में खाधो हुयो बाबा। हाणे उहो ॾिसी करे मां बि ज़ाहिर मूंखे बुख त मूंखे बि लॻी, मां बि अची वेही रहियसि। चाचा सुरेश असांखे दरी मां रड़ करे चयो त हलूं था न, कहिड़ो तरीक़ो आहे, हलूं था। बाबा वेही रहियो, हुन सां खाइणु शुरू कयो, गिर वात में विधई, मूंखे बि सट थी, मां बि लही आयसि, बाबा सां गॾु वेठसि कंधीअ ते। मां बि हुन अख़बार मां खाइणु, गिर अञा मूं वात में बि कोन विधो। बाबा मूंखे चए, फ़क़ीर चए थो हिकिड़ो कमु कयो, तव्हां ॿई ॼणा खाओ, तव्हां खाओ, मां ॿिए हंधि हथ थो ॾियां। वाकई में असांखे उहो पनो ॾेई वियो, ऐं वाकई में असां हुनखे कुझु कोन चयो, ऐं वाकई में असां उहो खाधो। सो सभई खिलनि पिया। सो इहे आहिनि किरदार।
अॼु जिते असां पाड़े वारे खां कोन था पुछूं तो खाधो न खाधो, पर इहे उहे किरदार आहिनि जेके न सोचींदा आहिनि त मूंखे तकड़ आहे, मूंखे भॼणो आहे। तव्हां इदारे ते ॻाल्हाइण लाइ आया आहियो, तव्हांखे इदारे ते ॻाल्हाइणो आहे, घणो कुझु असां सिखणो आहे। असां कख बि न आहियूं, मां त कख बि न आहियां। सुहिल सांगी मुंहिंजे लाइ चयो साईं खोड़ कुझु, मां कुझु बि न आहियां, मूं अञा कुझु कयो ई न आहे। मां अञा हलां पई थोरो आहिस्ता आहिस्ता। हा, गुम थियल ॿारड़नि ते हिकिड़ो मूं अलम खयो आहे, जेके अगवा थियल ॿारड़ा आहिनि उन्हनि ते मां कमु कयां पई। प्रिया कुमारी खां शुरूआति कईसीं ऐं बबरलो में धरणो लॻल आहे। 4 केस खणी वियासीं ऐं हींअर 14 केस उते कैंप ते वेठल आहिनि। हिकु ॾींहं जी मोकल वठी मां राति में निकिती आहियां ऐं हीउ सभु कुझु कयो आहे जेको थी सघियो आहे। कोताहियूं हूंदियूं ज़रूरु हूंदियूं, पर इहो आहे जो मूंखे पक आहे त सभु वरी दिलि वारा माण्हू आहियो ऐं ख़बर अथव त पहिरियों भेरो सो इग्नोर बि कंदो ऐं कयोसीं त सही न, तव्हां ॿुधो त पिया, गॾु त थियासीं। सो इन करे मां हींअर ज़ुल्फ़कार खे घुराईंदसि, असांजो वॾो भाउ, सीनियर भाउ, साथी भाउ, दोस्त भाउ। नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं थोरे वक़्त में कंदो छो त पोइ मथे साईं वेठा आहिनि, पर ॾाढियूं सुठियूं यादगिरियूं ज़ुल्फ़कार साहिब वटि आहिनि बाबा जे हवाले सां। त मुंहिंजो बाबा उस्ताद न्याज़ हुसैन मूसीक़ार हो, उहो आर्तवार वारे ॾींहुं बि मोकल लॻंदो। उन ॾींहुं हिकिड़ो प्रोग्राम थींदो हो रेडियो पाकिस्तान ते, जंहिंजो नालो हो ॿारनि जी बारी। उन में पहिरियों दफ़ो साईं ख़ान मोहम्मद पाण साहिब मूंखे हिकिड़ो गानो ॻाईंदे ॾिठो। उहो गानो कहिड़ो हो? वारे तारा गोल तारा रोशन तारा चिलके वारा। उहो ॾिसी मुंहिंजे बाबा खे चई, न्याज़ इहो छोकिरो तूं मूंखे ॾेई छॾ। त जॾहिं मां इंटर पास कई त मुंहिंजी दाख़िला जर्नलिज़म में थी वई। फॉर्म कंहिं भरियो, छा थियो छा न थियो, मां न कोई सीटूं वियुसि, बसि रुगो मां साइन कई हुई ऐं मुंहिंजो एडमिशन थी वियो। न को एंट्री टेस्ट थींदो हो, न को लाइन लॻंदी हुई, न को छा थींदो, कुझु बि न थींदो। मास कम्युनिकेशन जंहिंजो हींअर नालो आहे, जर्नलिज़म में मां MA कयो साईं जे अंडर ऐं मां पोजीशन होल्डर हुउसि, छो जो हिकिड़े नंबर सां मां 3 नंबर पास थियुसि। माना फर्स्ट पोजीशन, सेकेंड पोजीशन, मां थर्ड पोजीशन। तंहिंजे करे मां साईं जो डायरेक्ट शागिर्दु आहियां। इहा मुंहिंजे लाइ फ़ख़्र जी ॻाल्हि। ॿी ॻाल्हि तव्हांखे या वर्सी जे ॻाल्हि जे हवाले सां ॿुधायां या यादगिरी जे हवाले सां ॿुधायां। मूसीक़ारनि वटि हिकिड़ो टर्म हूंदो आहे ॾाढो भलो, उहो जॾहिं बि ॻाईंदा आहिनि, जॾहिं बि शुरू कंदा आहिनि, उहो कन खे हथु लॻाईंदा आहिनि, उहो पंहिंजे उस्ताद खे यादि कंदा आहिनि। माना ओॾी महिल वर्सी थींदी आहे, माना जंहिं वक़्तु ॻाईंदो, जंहिं सेकेंड ते ॻाईंदो, उहो पंहिंजे उस्ताद खे यादि रखंदो आहे। त मूंखे साईं करे विसरियो ई न आहे त मां हिनखे न को बर्थडे मल्हायां थो, न को मां वर्सी थो मल्हायां। ॿी मज़ेदार ॻाल्हि इहा आहे जो असांजो वॾो चाचो उस्ताद मंज़ूर अली ख़ान, उनजो असुल नालो हो ख़ान मोहम्मद, उनजो नालो हो मोहम्मद ख़ान। उहो उन्हनि जो नालो 19 साल जॾहिं उन्हनि साईं महदी शाह वटि राग ॻायो त हिकिड़े ॾींहुं साईं उनजे ॻाइण जे दौरान ऐलान कयो त अॼु खां मोहम्मद ख़ान तूं असां वटि मंज़ूर थी वई, तुंहिंजो नालो अॼु खां मंज़ूर अली ख़ान आहे। त इहो मोहम्मद ख़ान ऐं ख़ान मोहम्मद, मंज़ूर अली ख़ान ऐं इहो रेडियो पाकिस्तान, इहो सभु असां सां गॾोगॾु हलंदो रहियो आहे। इन सां मां देरि सां पहुतुसि रेडियो ते हैदराबाद मां, इन करे मां वाई कोन पढ़ी सघियुसि, पर हिकिड़ी ॻाल्हि मां मज़ेदार थो चई सघां। अॼुकल्ह मां कमु करां पियो म्यूज़िक ते, म्यूज़िकोलॉजी ते। ख़ान मोहम्मद साहब जेको कमु जर्नलिज़म खे मास मीडिया में, उहो मास मीडिया खां मीडिया साइंस में, हाणे मीडिया साइंस खे बि अलाए कहिड़ा कहिड़ा नाला हुनजा अचनि पिया था जेके असां नथा इस्तेमालु करियूं। पर म्यूज़िक इज़ ऑल्सो द कम्युनिकेशन टूल। म्यूज़िक ईअं टूल आहे जेको अञा ताईं असां मास कम्युनिकेशन में मल्हाए न सघिया आहियूं। ऐं मां एतिराफ़ थो करियां त मां मौसीक़ीअ खे, बल्कि लफ़्ज़ मूसीक़ीअ खे अञा ताईं कम्युनिकेशन में उहो दर्जो न ॾियारे सघियुसि जेको मूंखे ॾियणु खपे।
ऐं मां तव्हां सां एतिराफ़ थो करियां इंशाल्लाह इहो मां करे ॾेखारींदुसि ऐं उहो सॼो कमु जेको आहे उहो डेवलपमेंट हूंदी साईं खान मोहन साहब जी। छाजे करे जो जंहिं ज़माने में उन्हनि ॻोठ सुधार जो कॉन्सेप्ट ॾिनो आहे, हाणे दुनिया ग्लोबल विलेज ते आहे। ॻोठ सुधार खां वठी तव्हां ग्लोबल विलेज ताईं अचो त तव्हां ॾिसो त तव्हांजे सोच जो पावर कीअं आहे, उहो कीअं सोचनि था ऐं केसीं ताईं सोचनि था। आख़िर में मां हिकिड़ो ॾोड़ो थो पढ़णु चाहियां, छो जो मूंखे वाई न पढ़णु खपे फिल वक़्तु, छो जो प्रोग्राम इन लेवल ते आहे त तव्हांजी इजाज़त सां मां ॾोड़ो पढ़ंदुसि। ठीक है। जा जा हुई जियरी विरजी न वेठी, जा जा हुई जियरी विरजी न वेठी, वनी भू बेटी ओ मिया सिकंदी के सजनी, सजन ऐं साणे कंहिं अड़ासी विसरे, सजन सजन ऐं साणे कंहिं अड़ासी विसरे, है फुदनी के होए वतन जिनी विसारियो। मां उन्हनि सभिनि खे सलाम थी चवां, महिरबानी तव्हांजो लख थोरा। पवार साहिब ते ॻाल्हाइण जे लाइ त घणो कुझु आहे, पर टाइम शायदि घटि आहे, टाइम इलाही थी विया। ऐं तव्हां सभिनी दोस्तनि मुंहिंजो ख़्यालु आहे त तव्हां सुठो उनजी ज़िंदगी ते ॻाल्हाए विया आहियो, पर मां थोरा हिकिड़ा ॿ लफ़्ज़ चवंदसि। पवार साहिब छो त घर में तमामु घटि रहंदा हुआ, जीअं त ॿार उन्हनि जेके बि एक्टिविटियूं या उन्हनि जा जेके सोशल सर्कल हुयो या कमु कंदा हुया त उन हवाले सां तमामु घटि रहंदा हुया। ॿारनि ॾे बि घटि, घर में मां ऐं बसि कर सो बहरहाल पवार साहिब जे बचनि सां ॾाढो प्यारु, ॾाढो एतिरो प्यारु पंहिंजे ॿारनि सां हिनखे चवंदे सुहिणो सुहिणो पुटु हो, हे मुंहिंजो सुहिणो पुटु आहे। सो पंहिंजे बचड़नि सां हुन इलाही प्यारु कयो, इलाही प्यारु कयो, पर टाइम हुनखे घटि मिलियो, छो त मूंसां गुज़ारण में हुनखे टाइम इलाही घटि मिलियो पंहिंजे बचड़नि सां हुनजी, छो त ज़िंदगीअ हुनजी वफ़ा न कई मूंसां, ऐं उमिरि खां अॻु में हू हलिया कनि। जेतिरो हुननि एतिरी 12 साल जी उमिरि में कमु कयो, जेकॾहिं हींअर हू हुजनि हा त उहे अलाए किथे हुजनि हा, या असांजा जेके ॻोठ आहिनि उहे अलाए किथे हुजनि हा, जंहिं उन ज़माने में सोचियो त असांजा ॻोठ हीअं हूंदा, असांजूं नियाणियूं हीअं पढ़ंदियूं, असांजे ॻोठनि में शयूं हूंदियूं, असांजा माण्हू हीअं सुधरियल हूंदा, ऐं असांजे ॻोठनि में कॾहिं बि अहिड़ी शइ न हूंदी। पर छा आहे त वक़्त जी तक़ाज़ा आहे, ऐं अलाह साईं हुनजी हयाती थोरी कई, ऐं हू ऐं मुंहिंजे माइटनि जे लाइ हुन जाम कयो, इलाही कुझु कयो। जेकॾहिं अञा अॼु हू हुजनि हा त घणो कुझु कनि हा, घणो कुझु कनि हा। ऐं मुंहिंजा सभु जेके बि माइट मिट ऐं अलाए किथे बि चल हुजनि हा, रब साईं सभिनी खे हयाती ॾींदो, सभु को रिड़ी रिड़ी अॻिते वधी वधी माशाअल्लाह पंहिंजे पेरनि ते सभई वञी बीठा आहिनि, ऐं तोड़े पवार साहिब जा तोड़े मुंहिंजा सभई ख़ैर सां सभु पंहिंजे पेरनि ते बीठल आहिनि। तव्हांखे सभु नज़र ईंदा हूंदा। हेॾा असांजो भाउ इमदाद आहे, हेॾा असांजो भाउ अरशाद आहे, मुंहिंजो भाउ कमर ज़मा मेमण जंहिंजी डेथ थी वई 3 साल पहिरीं, उहे हुया। हींअर पंहिंजो मुंहिंजो भाउ 4-5 ॾींहं थिया त हाणे गुज़ारे विया, पंहिंजो मुंहिंजो ॿियो नंबर भाउ। त असां उन दुख में हुयासीं, पर पोइ हाणे हीउ बि हिकिड़ो इवेंट हुयो रखियल त उन में बि मुनासिबु सम्झोसीं त शिरकत कयूं। मां ॻाल्हाइण ते इलाही पेच आयो,
पर हाणे टाइम भी कोन्हे को, अदा जन वेठा भी आहिनि, तव्हां थकिजी पिया हूंदव यकीन। सो महिरबानी, लख थोरा तव्हांजा। महफ़िल जे महिमान ख़ुशूसी ऐं सगा जे मुहदार ऐं हाणोके चेयरमैन साईं रफ़ीक अहमद जाफ़री साहब खे गुज़ारिश आहे साईं ज़िंदगी प्रोफेसर डॉक्टर ऐं सम्झा थो त ॿिन्ही इदारनि खान मोहम्मद पंवर खे मंजता तौर यादि कयो आहे, जंहिंजो हिकिड़ो हल्को हवालो ॾियां थो त का बि वरसी या का बि सालगिरह इहा हिकिड़ी यादगिरी जो हवालो आहे। गुज़िरियल साल सिंध ग्रेजुएट्स एसोसिएशन खान मोहम्मद पंवर जी वरसीअ जो एहतमाम कयो, उहा मल्हाई पाण गॾु हुआसीं। ऐं अॼु वरी ॻोठ सुधार संगत हुनजी सालगिरह कई आहे ऐं ॿिन्ही तक़रीबनि जो तक़रीबन माहौल ऐं मिज़ाज हिकु जहिड़ो हूंदो आहे त हू सभिनी खे यादि आहे। ऐं उन खां अलावा आउं ॿुधाईंदो वञा त हिते हिन वक़्तु जेके बि दोस्त आहिनि परे परे खां आया आहिनि, जेके सिंध ग्रेजुएट्स एसोसिएशन सां वाबस्ता आहिनि। असांजो वाइस चेयरमैन जेको सो मौजूदु आहे, जंहिं खान मोहम्मद पंवर साहब जी जेका बायोडेटा उनखे डॉक्यूमेंट कयो आहे ऐं उन ते कमु करे रहियो आहे। खान मोहम्मद पंवर हैदराबाद शाख जो जनरल सेक्रेटरी रहियो ऐं हैदराबाद शाख जो सदर सुरेश साहब हिते मौजूदु आहे, अञा वेठो आहे। अहिड़े तरीक़े सां असांजी गुलशन हदीद शाख जो सदर हिते मौजूदु आहे, असांजी मलीर शाख जा दोस्त हिते मौजूदु आहिनि, मोरे जो दोस्त हिते मौजूदु आहे। इहो सॼो कुर्ब आहे, पंहिंजाइप आहे ऐं उनखे अञा ॿुधाईंदो वञा त जेको ई असांजो हाल आहे, जेको हलंदो रहियो माहौल, हिकिड़ो वक़्तु उहो जो सॼो हाल भरिजी वियो, वधीक कुर्सियूं रखणियूं पयूं, पर हर को पंहिंजी मसरूफ़ियत या उन पंहिंजो जेको ट्रिब्यूट ॾिनो उहो ॾिनो। पर हे दोस्त जेके सिंध ग्रेजुएट्स एसोसिएशन जा जिनजा थोरो थोरो मुख़्तसिर हवालो ॾिनो आहे, इहा हिकिड़ी मोहबतनि ऐं वाबस्तगियुनि जी वफ़ा आहे जो अञा ताईं मौजूदु आहिनि हिते ऐं असां हिते हिन माहौल खे निभाए रहिया आहियूं। खान मोहम्मद पंवर साहब जो हिकिड़ी घण पासाई शख़्सियत हुई ऐं मूंखे इन ॻाल्हि जो हिकिड़ो अफ़सोस आहे त खान मोहम्मद पंवर साहब जंहिं वक़्तु एक्टिव हो त हू सॻा जे मर्कज़ सां या हैदराबाद शाख सां वाबस्ता हो ऐं मुंहिंजो उहो वक़्तु सॼो पंहिंजी शाख जी सदारत में जेको सो गुज़रियो, इन करे तहलक एतिरो ई रहियो जेको ब्रांच ऐं मर्कज़ जे अहदेदारनि सां रहे थो, पर वाबस्तगियुनि जी एतिरी महरूमी बि न रही। इत्तफ़ाक़ सां हिकिड़ो फैमिली रिलेशन बि जेको सो रहियो शमशेर हैदरीअ जे ख़ानदान जो ऐं खान मोहम्मद पंवर जे ख़ानदान जो, ऐं उहो तहलक अञा ताईं आहे। ऐं आउं ॿुधाईंदो वञा त इहा बि हिकिड़ी इत्तफ़ाक़ जी ॻाल्हि आहे त मुंहिंजी पहिरीं मुलाक़ात जेका खान मोहम्मद पंवर सां थी, उन वक़्तु बि शमशेर हैदरी जी ऑफिस में नई ज़िंदगी जो रिसालो जंहिंमें ॿई गॾिजी कमु कंदा हुआ। ऐं वरी आख़िरी मुलाक़ात जेका मूंखे यादि अचे थी, उहा बि खान मोहम्मद पंवर ऐं शमशेर हैदरी जे घर ते सुठी मुलाक़ात। त इहो हिकिड़ो वाबस्तगियुनि जो सिलसिलो आहे जेको अञा ताईं ज़हननि में बि आहे। ऐं उन खां पोइ हिकिड़े कारकुन जी हैसियत में हुन जंहिं तरीक़े सां जिते जिते कमु कयो, तमामु घणी जायुनि ते असां गॾु कमु कयोसीं। हुनजी लाइफ में सहाफ़ती बि हवाला आया, हुन सहाफ़ती शोभा खोलिया। हुन जेको आहे सो ॻोठ सुधार संगत मूंखे अञा यादि थी अचे, टंडे कोलाची जे मेड़ाके में आउं हुते हुन सां गॾु हुउसि। ऐं उन खां पोइ जेका सिंध ग्रेजुएट्स एसोसिएशन जो जेको उहो ज़मानो जंहिंमें हुन सॻा जे सिहत जे शोबे जे सेक्रेटरी तौरु कमु कयो। हिन वक़्तु सॻा वटि अलहमदुलिल्लाह वसाइल आहिनि, पर उन वक़्तु वसाइल कोन हुआ। उन वक़्तु हर कारकुन खे जेको सो पंहिंजो कमु जेको सो डोड़ डुक ज़रिए पंहिंजे वसीलनि सां ऐं पंहिंजे तहलकात सां करिणो पवंदो हो। ॻोठ ॻोठ में सिहत जूं कैंपूं लॻाईंदो हो, डॉक्टरनि खे पंहिंजे तहलक जे बुनियादनि ते वाबस्ता रखंदो हो। दवाऊं जेके से मर्कज़ खां मिलनि या डॉक्टरनि खां मिलनि, पर ॻोठ ॻोठ में जेको सो उन्हनि सभिनी शयुनि खे हलाईंदो रहियो, वधाईंदो रहियो। ऐं कंहिं बि हवाले सां असां उनखे विसारियो कोन्हे। ऐं उनजे ख़ानदान सां उनजे इन सालगिरह जो नालो ॾिनो आहे त उन ख़ुशीअ में बि असीं शामिलु आहियूं। ऐं वरी जॾहिं हुनजे विसाल खे असीं यादि करे वरसियुनि जी ॻाल्हि कंदा आहियूं, तॾहिं बि हुन विछोड़े खे असीं यादि करियूं था। ऐं इहो सिलसिलो इनशाअल्लाह रहंदो ऐं असीं सभु हुन में शामिलु आहियूं। ऐं इहे असांजा हज़ारे कारकुन आहिनि जिन पंहिंजे पंहिंजे वक़्त में वक़्तु ॾिनो, पर उहे विछड़नि था, विसरनि कोन था। ऐं खान मोहम्मद विसरण जहिड़ी शख़्सियत कोन्हे ऐं इन ई हद ताईं विसरण जी शख़्सियत कोन्हे जो हिन वक़्तु असांजी जेका लीडरशिप आहे उन में बि उनजे ख़ानदान जी हिसेदारी आहे।
अरे हसीना वेठी हुई हिते उहा असांजी मरकज़ी कारोबारी कमेटी जी मेंबर आहे ऐं असांजे मुख़्तलिफ़ इदारा जेके आहिनि उन्हनि जा जेके बोर्ड आहिनि उन्हनि ते बि जेको सो बोर्ड ते बि जेको सो मेंबर आहे त इहो हिकिड़ो सिलसिलो आहे गॾियल आहे ऐं गॾु रहंदो इनशाला ऐं इन सिलसिले खे असीं सभु गॾिजी हलाईंदासीं तव्हां सभिनी जी महिरबानी। सदारत कंदड़ आहे असां वटि साईं रसूल बख्श गजराई साहब जेको सिंध गोट सुधार संगत जो मर्कज़ी चेयरमैन आहे ऐं सिंध गोट सुधार संगत खे सॼी सिंध वधारे कई वेठो आहे ऐं अॼु असां सां सिंध जे मशहूर सां अची ॻाल्हाइनि ऐं साम्हूं कंवर साहिब जी ख़िदमत में रोशनी विझनि। हक़ मौजूद सदा मौजूद ये सिंध जी सिंधी ॿोली मुहबती मेड़े ॻोठ ॿध जे हेकिड़ो तनी जे वेड़े पाण ई ईंदो पास। हिकिड़ो इहो आइन आहे सिंध गोट साध संगत जो मंशूर आहे जेको ख़ानमुल कंवर शाह लतीफ़ जे महरबत उन खां ई आइन वठी पंहिंजो मक़सदु इन में सभु कुझु समाई त मुहबती मेड़े अचो त सभई गॾिजी सॼी करे हिकिड़ो ॻोठ ॿधूं पर मुहबत जे बुनियाद ते शाह लतीफ़ चयो आहे मुहबती मेड़े ॻोठ ॿध जे हिकिड़ो तनी जे वेड़े पाणी ईंदो आहे। मुंहिंजा मान वारा साईं जाफ़री साहब शुरा ऐं सहाफ़ी हज़रा सभ खां पहिरियां मूं सादे फ़क़ीरानी तबियत रखंदड़ अदला इंसान खे हिन प्रोग्राम जे सिटींदड़नि साथियुनि अॼु सुहिणे पास नूर सिंधी साहब साईं लाल मोहम्मद कंवर साहब जंहिंसां ग्रुप ठाहियो ऐं असां हिक ॿिए खे वॉइस छॾींदा हुआसीं ऐं सलाह मुशरे घर वेठे करे असां हीउ प्रोग्राम ॾिसियो ऐं अॼु नसीम साहब ऐं संदि ख़ानदान जे ॿियनि फ़र्दनि जी वॾी महिरबानी जंहिं हिन अदना कारकुन खे हेॾी वॾी फ़िक्री ऐं इनकलाबी प्रोग्राम में मुहबती मेड़ जी सदारत सौंपे इज़त बख़्शी आहे ऐं आउं सभु कुझु पंहिंजे सचाई मुहबत क़ुर्बानी ऐं वफ़ादारी जी बेअत माना ख़ानमुल कंवर जे हथ ते हथ रखी वफ़ादारी जो मूं अंजाम मूं ईमान आहे त मुंहिंजो मुर्शिद समाजी कमनि में मुंहिंजो वास साहब ज़रूरु हुयो पर उन खां पोइ जॾहिं मां यूनिवर्सिटी पहुतुसि त मुंहिंजो मुर्शिद समाजी कमनि में ख़ानमुल कंवर आयो उनजे हथ ते बेअत इहो 1971 जो ज़मानो आहे। आउं सभु कुझु पंहिंजी सचाई मुहबत क़ुर्बानी ऐं वफ़ादारी जी बेअत सिंध जे हिकु ॾाहे ऐं क़ौमी कारकुन दर्द रखंदड़ इंसान डॉक्टर ख़ानमुल कंवर जे हथ ते करणो बेशक ख़ुलूस ऐं वफ़ा खे बका आहे बेशक सदा यादि रहंदियूं सचारनि जूं ॻाल्हियूं। मुंहिंजा समाज सुधार साथियो हीअ मुंहिंजी सिपास जेका आहे शुक्रगुज़ारी जेका आहे अवां रिवायती तकलीदी या महज़ रस्मी न सम्झंदा बल्कि हक़ीक़त में इहो मुंहिंजे दिलि जो आवाज़ु आहे इहो मुंहिंजे दिलि जो आवाज़ु त अहिड़े तरीक़े सां असां ही अॼु ख़ानमुल कंवर जी सालगिरह जेके असां मल्हाई आहे अलहाज शाहनवाज़ मुसाफ़िर शाइर उन पंहिंजे शहर चयो जंहिं चंद सिफ़ूं मां तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ु रखां थो त 27 हुई तारीख़ माह जून जो सायो 1949 सन हो ईसवीअ जो ख़ान ही जाओ ख़ुदा पंहिंजे कर्म सां चंड आराज़ीअ में चमकायो भली क़िस्मत भलो हो भाग घर याकूब जे आयो 1973 में नौकरी वरती रिसाले में नई या ज़िंदगी नालो हुकूमत जे हवाले में थियो दाख़िल कलमकारनि अदीबनि जे अतालनि में सॼे सरवाण कुश सां ॻोठ सुधार जोड़ियाई कयूं साराह अॼु बि था जो अहिड़ा पेर कोड़ियाई कयो मशहूर इबरत खे लिखी वीचार कालम सां ग़रीबनि जो हुयो हामी कयो टकराव ज़ालिम सां अमल ई ॼाण में भेटा कभी के ख़ासि आलिम सां करे थी सिंध तरक़ी पर सुठे इंसान सालिम सां। तो अज़ीज़ो ख़ानमुल कंवर जो मुंहिंजो रिश्तो
1971 खां वठी थियो। ज़करिया राह पोटो खेसि मूं वटि अची वठी आयो ऐं मूंसां वाक़फ़ियत कयईं। वाक़फ़ियत करे ज़करिया पोटो त हलियो वियो, ज़करिया राह पोटो त हलियो वियो, लेकिन हिन मूंखे रुलाइण शुरू कयो। खानमुन पवण साहब मूंखे रुलाइण पियो, कॾहिं कचो त फलाणे खां इंटरव्यू वठी, कॾहिं कहिड़े साहब जे कम सां, कहिड़े कम सां, कॾहिं समाजी कम सां, माना पढ़ण दौरान बि ही जदोजहद कंदो आहे। पंहिंजे ॻोठ आराधी, भान सैदाबाद, दादू, आला, आख़िर यूनिवर्सिटी पहुतो। यूनिवर्सिटी कराची यूनिवर्सिटी में तालीम जारी रखण सां गॾोगॾु हिन जेको समाजी कमु कयो सो चङा भला मिनिस्टर को कमु न करे सघे। जॾहिं हिकिड़े दरिया जे कप ते ॻोठ में बिजराणी लगारी जंहिंजो उस्ताद बहावर साईं सरपरस्त, उते जॾहिं असां पहिरीं खां जेका कैंप लॻाई ऐं ख़बर न आहे त हिन माण्हू में कहिड़ो पावर हो, जो डॉक्टर मुजाहिद खे सिद्दीक़ खे चए त बाबा तोखे गजे वञो हलणो आहे बिजराणी लगारी, एतिरो मोरे खां परे आहे, जंग आहे, का रस्तो कोन्हे, को वाट आहिनि, पेचरा आहिनि, ॿियो टियों त मुजाहिद सिद्दीक़ उते बीठो आहे। डॉक्टर अलावराय मोहम्मदी जेको उहो उते बीठो आहे, ॿिया मूंखे डॉक्टर आहे, ऐं हिनखे जवाबु न ॾेई सघंदा। हिकिड़ो दफ़ो असां वेठा आहियूं शहर में, हिकिड़ो मिनिस्टर हुजे असां, उन मिनिस्टर सां हली वेठो, फिरणी कुर्सी ॿी का पई, उन ते पाण वेही रहियो, फिरे पियो कुझु अटो करे। उन मुरादरी शाह साहिबु चयसि आनंद शाह जो फलाणे स्कूल तां नालो ना आहे रोटी ॾियण लाइ, हिन जो उन जो ख़िदमत मां कयो। बराबरि बस हलंदो रहियो, पर हिन चयो न कयुसि कि तूं केरु आहीं, DPA में थी आयो हुई असांजे ज़िले नवाबशाह ते, या तूं PM प्राइम मिनिस्टर थी आयो हुई, इसी को फ़र्क़ु कोन्हे को। मोहम्मद खान जो वज़ीर हू मोहम्मद खान आहे, मां खान मोहम्मद आहे, बसि खान अॻियां पुठियां अची वियो, हू पंहिंजे मनसब ते कमु करायो, मां पंहिंजे मनसब ते कमु करायो आहे। त हुन में इहा ज़रूरत हुई। हिकु दफ़ो पीर साहिबु पघारे जे कचहरी में हिकिड़ो माण्हू वठी उन सां गॾु खट ते वेही रहे, पलंग ते वेही रहे, त माना हुन में अहिड़ी कुदरत ज़रूरत पैदा कई जो माना हू पाण खे इंसान सम्झंदो हो, ऐं ईअं को चवंदो मां कोई जेको आहे सो घटि आहे। बहरहाल अलाह साईं जा असां ते लख एहसान आहिनि जो असां सिंध धरती में पैदा थिया। हीअ सिंध धरती यादि रखो, जंहिं पंहिंजे पाण खे सुञातो ते पंहिंजे रब खे सुञातो, जंहिं पंहिंजे रब खे सुञातो ते पंहिंजी हिन सिंध खे सुञातो, पंहिंजी हयाती खे सुञातो। तो असुल ॻाल्हि इहा आहे त पंहिंजे धरतीअ खे सुञाण। हीअ धरती उहा धरती आहे जो मकतूबात नबी हुज़ूर नबी करीम अलैहिस्सलाम के ख़ुतूत लिखा बादशाह खे, उन जो पहिरियों जेको आहे किताब मकतूबात नबी सो सिंध जे माण्हू अबू जाफ़र मुहम्मद बिन इब्राहिम लिखियो। जेकॾहिं उहो जमा न करे हा, उहे जेकर ख़ुतूत नबी जेकॾहिं जमा न करे हा, त अॼु असां सिंध जा माण्हू नबी करीम अलैहिस्सलाम जी ज़ात वग़ैरह जेको असां न करे सघूं। सिंध धरती उहा धरती आहे जो हमेशह सम्झो त तहज़ीब तमदन जो घर जेको आहे, या इब्तिदा जेका थी आहे झूने में झूनी तहज़ीब त इराक़ में नजल ऐं बिरादरी आहे। पर 7 ज़मीनों की सरज़मीन मूंखे लाहौर जो हिकिड़ो किताब हथायो, ॿियो तश्कील तमदन, इहे लाहौर मां मूंखे किताब हथाया। उन्हनि में मां ॾिठो त 5000 साल जी हिकिड़ी ॻाल्हि हुई लिखियलु त जॾहिं दजला फ़रात नदीअ जे किनारे ते हिकु ॻोठ उर नाले ॻोठ नालो उर, उन जी खोटाई कई वई त उन में लिखियलु हुयो त सिंध जे 7 दानिशवरनि इराक़ जे तहज़ीब ऐं सक़ाफ़त व तमदन जो बुनियादु रखियो। यानी जेका असां सभु जेका आर्कियोलॉजिस्ट या जेके बि असां ॿार असांजा आहिनि, उहे चवंदा भाउ इराक़ जी पुराणी में पुराणी तहज़ीब आहे, पर उन मां इहा तस्दीक नथी आहे। उन में लिखियलु आहे त 7 दानिशवरनि असांजे सिंध जी जेका असांजे इराक़ जी जेका आहे सा तहज़ीब, ऐं उन वक़्त में वॾो वापारी हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जे वक़्तु आहे, अयान सर हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जो पाड़ेसरी आहे, उन जो वापारु मौजे तरह सां ॿियनि क़दीम कोठनि सां हलंदो आहे। ऐं हिते जेको आहे उन्हनि तारीख़ी किताबनि में जेको ईअं बि लिखियलु आहे त यार असां त 5000 ते गॾु ॿधी बीह रहिया आहियूं, पर उहो लिखे थो त 11000 साल अॻु बि फन तहरीर जेको हुयो सिंध में जारी थियो ऐं बहितरीनु हुयो, बहितरीनु फन तहरीर लिखियो वेंदो। त बहरहाल असांजी सिंध सुवारी जेका आहे
त तमामु हिकिड़ी अज़ीम हिकिड़ी शइ आहे। उन सां मुहबत, उन जो इश्क तशकीर तमदन में अचे थो त कंहिं ज़माने में बाइबल में लिखियलु आहे, बाइबल में लिखियलु आहे त दिलमोन, सिंध दिलमोन आहे, यानी जन्नत आहे। बाइबल किताब में लिखियलु आहे। तव्हां सिंध जो मुतालियो कयो त सिंध आहे छा, दरिया जो तव्हां मुतालियो कयो, दरिया जो केतिरो जेको आहे अलाह तबारक व तआला असांजे लाइ कहिड़ी नेमत कई आहे। दरिया जाना असीं हाणे जान बि क़ुर्बान करण छो, इहो अलाह जूं निशानियूं वञे। अलाह पंहिंजी रबूबियत ॾेखारींदे सिंध वारनि खे ॿुधायो त मरजल बहरैन यल्तक़ियान बैनहुमा बरज़खुल्ला यबग़िया, त मां जी रबूबियत इन करे सॼा जे मां तव्हांजो रब आहियां, तव्हांखे पाञा थो, पर पाञा कीअं थो जो मूं तव्हांखे सिंधु दरिया बि ॾिनो आहे, समुंड बि ॾिनो आहे। सभु दरिया जो पाणी जेको आहे सो मिठो आहे, दरिया जो पाणी मिठो आहे ऐं समुंड जो पाणी जेको आहे सो खारो आहे। ॿई इंसान ज़ात खे कमु अचनि था। खारो पाणी माहौलियात खे साफ़ करण जे लाइ जेको आहे, गंदगी खे ख़तमु करण जे लाइ खारे पाणी जी असल ज़रूरत आहे, ऐं मिठे पाणी जी जापे लाइ असांखे जेको आहे हाणे मरजल बहरैन लफ़्ज़ आयो, बहरैन तस्नियो आहे। हाणे तस्नियो माना ॿ शयूं, हिकिड़ो दरिया जो समुंड। त इहो सिंध जो ज़िक्र जेको आहे दरिया ऐं समुंड जो ज़िक्र क़ुर पाक में रब्बुल आलमीन हिकिड़ी नेमत तौरु असांखे ॿुधायो आहे त इहा मुंहिंजी रबूबियत आहे जो तव्हां सिंध वारनि खे दरिया बि ॾिनो आहे। मुंहिंजी पालनहार जी ख़ुशियत आहे जो दरिया बि ॾिनो आहे, समुंड बि ॾिनो आहे। समुंड मां असांखे चापूं मिले, वापार वग़ैरह चापूं केतिरो पियो थिए, ऐं सफ़ाई सुथराई जा केतिरो आहे, इहे सभु ॻाल्हियूं पंहिंजी ॼाण। बहरहाल जेकॾहिं असां सिंध ते ॻाल्हाईंदे त वॾो किसो थी वेंदो, पर हिकिड़ो अर्ज़ु साईं जाफ़ी साहब जे ख़िदमत में 1973 में शमशीर हैदरी मूंखे सिंध लिटरेचर एसोसिएशन जो मेंबर कयो कराची में, क़ानून पाण जे मरफ़त साईं शमशीर हैदरी साहब। बहरहाल उहे तारीख़ ते जेके धाड़ा लॻनि पिया उहे भॼी ॼाते, पर मुंहिंजो हिकिड़ो आजिज़ाना अर्ज़ु आहे, ही सभु दोस्त इकठे करणु, सभु को पंहिंजो तकरीरूं करे सभु को वञी आरामी थी, पर ख़ानमोम जे ख़ानदान खे ऐं रसूब जे गंजीर खे आराम न ईंदो जेसि ताईं के हुनजे कयल कम ते ख़ानमोम पाण जी असांखे ज़रूरत कान्हे का, ख़ानमोम पाण असांखे न खपे, पर ख़ानमोम पाण जो जेको जेका मिशन जेका आहे या जेको कमु आहे उनखे अॻिते वठी हलणो आहे। मूंखे सिगा खां शिकायत आहे त ख़ानमोम पाण जे कयल कम ते पाणी फेरायो वियो आहे ऐं उनखे तव्हां यादि न कयो आहे। तव्हां हाणे ताज़ो किताबु छपायो आहे, पंहिंजा पैसा भरे मर्कज़ जे तरफ़ां मोरे जो किताबु छपायो आहे, 2,300 ग़लति आहे, पर उहा कम उन में जोड़े छॾियो। छा सिगा जेका आहे सा मां चवंदो त अहिड़ी शइ आहे जो सिगा हिकु सच जो सफ़र आहे। सिंध कोट सां हिकिड़ो सच जो सफ़र आहे। तव्हांखे मुबारकूं हुजनि जो अहिड़े हिकिड़े अवामी वॾे उहिदे ते जंहिंजो हिकिड़ो रिकॉर्ड आहे, ॿिया सूबा मिसाल था ॾियनि त ईअं कमु कयो जीअं सिगा कमु पई करे। कोर्ट सां कुझु कोन्हे को क़ानून पाण जा इंटरव्यू मूं वटि रखिया आहिनि, जॾहिं लगारी टीचर में वञे थो त उते इंटरव्यू था वठनि त तव्हांजो कोर्ट सां इहो किसे जो छा मसाला, जॾहिं हुकूमत खाता खोलिया 1956 में खातो खोलियो, कोर्ट सां जेको आहे खातो खोलियो, उनजे वरी रिसालो करियो, उनजे हालत वरी पर बहरहाल हुन जो गवर्नमेंट बि हलायो आहे हिनखे, पर हींअर सिका जेको कोर्ट सां हलाए पई थी इहो सॼो सिगा खे ख़ानमोम मुंहिंजो हिकिड़ा रिश्ता हूंदा आहिनि रत जा, ॿिया रिश्ता हूंदा आहिनि जेको आहे भाई पी बिरादरी जा, टिया रिश्ता हूंदा आहिनि रूह जा। मिसकिन जहान ख़ान खां खोसे सां मुंहिंजो रूहानी रिश्तो आहे, मुंहिंजो पीर साहब राशी सां रूहानी रिश्तो आहे, जीएम साहिब सां रूहानी रिश्तो आहे। अहिड़नि केतिरनि बुज़ुर्गनि वटि सिगा सां मुंहिंजो रूहानी रिश्तो आहे। जेको कुझु कयो आहे सो सिगा कयो आहे, ख़ानमोम पर कुझु न कयो। अॼु तव्हां हुनजी कहिड़ी सार नथी आहे, कहिड़े ॻोठ सुधार संगत में तव्हां विया आहियो, कूड़ जा किताब लिखी लखे रुपया ख़र्च पिया था कयो। मोरे ते मां चवां थो अहिड़ा 3 किताब लिखी सघजनि था जेकॾहिं तव्हां सिगा वारा पंहिंजो कमु जेको ख़ानमोम पाण जो जेको मक़सदु थियो आहे उहो तव्हां लिखायो त हिन खां ॿीड़ो किताब थी वेंदो। ख़र्च कयो था त सजायो कयो, कूड़नि ते जेको आहे कॾहिं बि न कयो। हिकिड़ो ॿियो कमु करिजो, पर हा शख़्सियतूं हुयूं कहिड़ियूं हुयूं, किताब पंहिंजे बाप साहब ते उन्हनि खे ठीकु थी। काज़ी नज़ीर अहमद वॾी शइ हुई, प्रोफेसर काज़ी नज़ीर अहमद इहे पंहिंजे हड़ऊं जेको आहे ख़र्च करे कमु था। साईं अली बख्शा, काज़ी अख्तर मोराई या अहिड़ा कई जेके आहिनि सो अहिड़े नमूने सां जेको आहे भई घणियूं शख़्सियतूं हुते आहिनि। तो बहरहाल अर्ज़ु इहो आहे मुंहिंजो सिगा खे त हीउ सच जो सफ़र आहे,
सिंध ॻोठ सां संघ जो सच जो सफ़र आहे। सिंध ॻोठ सां जो सफ़र में तव्हांजो हिसो आहे, तव्हांजो ई इहो कमु आहे। उहा ॿारनि जो साल हुजे, तालीम जो साल हुजे, सिहत जो साल हुजे, सियाहत जो साल हुजे या मुड़ुस जा साल हुजे, पर इहा आहे हिकिड़ी सचाई, इहा आहे हिकिड़ी तरबियत। तव्हां अॼु बि ॻोठनि में ॾिसो त खान मुल्क वेठो आहे ऐं कमु हले पियो। तव्हां सिका वारी ॻोठ सां संगत अञा हले पई थी, तव्हां दौरो त करे ॾिसो न त कीअं पियो खान मुल्क कमु करे। इहा हूंदी आहे सचाई ऐं तरबियत हिकिड़ी। तंहिंजे करे मुंहिंजो तव्हांखे आज़ाना अर्ज़ु आहे त महिरबानी असीं सभु तव्हांजा वर्कर आहियूं, असीं तव्हांजा सभु वर्कर अदना वर्कर आहियूं। असांजी का हैसियत न आहे। ईअं जीअं तव्हां सिज आहियो, असीं तारा आहियूं। सिज उभरंदो आहे त तारा गुम थी वेंदा आहिनि। इन करे ख़ुदा मालिकी कयो ऐं पंहिंजे पाण खे सुञाणो। सिगा सच जी राह आहे। सिगा जो एतिरो कमु थियल आहे, एतिरो कमु थियल आहे जो हिते मां कराची वारे शमशीर हेतिरे हाल में इहा ई मां ॻाल्हि कई त अहिड़ो कमु आहे, अहिड़ो सिगा जो कमु आहे जो कई जुल्दनि में किताब अची सघनि था ऐं ख़ुदा कारण हिन जा कमु थियल। त उन पंहिंजे पाण खे सुञाणण जी कोशिशि कयो ऐं असांखे तव्हां पंहिंजो सिंध ॻोठ सां खे पंहिंजो हिसो सम्झो। ख़ानदान आहे, तव्हां ॾिसो खान जा कराची में बंगला आहिनि, खान जा हैदराबाद में कहिड़ा बंगला आहिनि, कहिड़ी मिल्कियत आहे, कहिड़ो हिन ख़ानदान खे मिल्कियत मिली आहे, काशी न। त हिन बेलूस जी ख़िदमत कई आहे ऐं रब हुनखे सुञातो आहे। मां इहो सोचियो त खान मोहम्मद जन अॼु विसरियल आहे, न्याणी बि आहे मूंखे कोठ ॾिनी, इन करे मां साण गॾिजी वियुसि त बाबा अचो त गॾिजी जेको आहे सो कोठ सुधारियूं, पर पहिरियां कराची खे सुधारियूं। खान मोहम्मद पाण हिकिड़े हस्ती हो, हुनखे सुञाणण जी कोशिशि कयो त बहितर आहे। जेकॾहिं उनजी राह ते हलंदो अॼु बि त को सबबु बि न आहे। महिरबानी कयो त अॼु कोठ सिकाऊं, कोठ साहिब खे कोठ सुधारे ऐं न को वरी उन्हनि वञनि थियूं कोठनि में वञनि थियूं न नाले मां त पूरा बयान ॾेई। मीडिया जो दौरु आहे, मीडिया ते सभु को कमु लॻो पियो आहे। जाफ़री साहिबु तव्हांखे मां जस ॾिस जो तव्हां हिकिड़ो वाइस छॾियो हो त मां कोशिशि करे ईंदुसि। जॾहिं उहो वाइस वरी मां ॿुधो हदीस सां शायदि तव्हां कयो त मूं चयो साईं खान मुल्क पाण ॾिनो कोशिशि तमामु भारी आहे, इन जे करे कमु करिणो आहे त करिणो, तव्हांखे अचिणो आहे ऐं तव्हां उहो पंहिंजो वाइदो पूरो कयो। कोशिशि न पर तव्हां अची वियो, तव्हांखे मुबारक हुजे जो हिन ग़रीबानी ॻोठ ते सिंध ॻोठ सां संगत जेको तव्हांजो नंढिड़ो हिकिड़ो हिसो आहे ऐं तव्हांजो ई कमु आहे। उन कम खे उजागर कयो, उन्हनि ॻोठनि जी सार लहो, उन्हनि जे ॻोठनि जो मवाद लिखायो ऐं सच लिखायो, हक़ लिखायो, छो जो सिगा सच जो नालो। मुझे